मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी खिदमत में हाज़िर थी चुका आहियूं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम साणो करे। प्रोग्राम जो नालो आहे सलाम सिंध, मुंहिंजो नालो आहे इरशाद जागीराणी ऐं मूंसां गॾु साथी मेज़बान आहे, पंहिंजो नालो पाण ॿुधाईंदा। जी अस्सलाम वालेकुम, मां आहियां सैरिश भुट्टो। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में करार में कुरबाश ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि जी मौसम अलाए कीअं हुजे, पर कराची जी मौसम सुबुह जो अचां पियो त ॾाढी सुठी हुई, मतिलबु झुड़ाली मौसम हुई। मूंखे लॻो ईअं पियो, ईअं लॻे पियो त मां रस्ते में हूंदुसि त बरसाति पवंदी, पर बरसाति रुॻो आसरा ऐं दिलासा ऐं अहिड़े क़िस्म जी शइ। शायदि घर में सुम्हिया पिया हुजो, राति बारिश थी हुई ऐं इलाही काफ़ी तेज़ हवाउनि सां गॾु, मतिलबु असां वारे एॾे माना पाड़े ॾे छो न थी आहे भला, न त सुबुह जो बरसाति जा आसार नज़र अचनि हा, किथे फुड़ फुड़ किथे नज़र अचे हा, गाॾी ख़राबु नज़र अचे हा, पर कुझु बि न हो अहिड़े क़िस्म जो। बहरहाल तव्हां वारे पासे ॾे जेकॾहिं रहमत वसी आहे त पोइ इहा वॾी ॻाल्हि आहे। अलाह साईं जी वॾी तव्हां ते करम नवाज़ी आहे, दुआ कयो त इहा असां ॾे करम नवाज़ी हुजे। सो हिन पासे ॾिसूं था त ॻोठनि में अञा बरसाति ओॾे बि माना वाहिरा करे थी पई, कॾहिं कॾहिं माना ईअं बरसाति ॿुधाए थी त मां अचांव थी, पर अचे कोन थी। कराची जी सूरत हाल ईअं आहे त कॾहिं झुड़ कॾहिं मींहुं, सो आहे यार त मुंहिंजो हीअं कंहिं महिल कीअं त कंहिं महिल सो ॾिसूं त छा थो थिए। बरसाति पवे अलाह करे, पर रहमत वारी पवे ऐं रहमत वारी हुजे, बरकत वारी न हुजे। यको वरी बरकत थी वञे, यको हलो न हुजे, उहा न हुजे। लेकिन उहा पइजी वई त पोइ वरी पाण परेशान थींदा आहियूं, पाण पोइ ॾुखियाई जो शिकार थींदा। पाण वटि जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे ख़ासि तौर ते कराची जो, या जेको ड्रेनेज जो निज़ाम आहे, हूअं बि ओवरऑल मुख़्तलिफ़ शहरनि जो उहो इंतिहाई ख़राबु आहे, नाक़स आहे। अलाए छा थींदो आहे, पोइ माना पोइ तकलीफ़ जो शिकार थी वेंदा आहियूं। पंहिंजी का प्लैनिंग न हूंदी आहे, ॿियनि मुल्कनि में प्लैनिंग्स थींदियूं आहिनि, माना अहिड़े क़िस्म जूं प्लैनिंग्स करे पोइ सॼो रोड रस्ता पोइ ठहंदा आहिनि, पोइ बिजली जो निज़ाम, गैस जो निज़ाम पोइ ठहंदो आहे। पर असां वटि ईअं न आहे, असां वटि थींदो ईअं आहे त रोड हिकिड़े ॾींहुं ठही वेंदो आहे, ॿिए ॾींहं ते वरी सुई केस वारा ईंदा आहिनि, बाबा गैस लाइन विछाइणी आहे, वरी रोड खोटणु शुरू कंदा आहिनि। ईअं पाण वटि प्रॉपर प्लैनिंग न आहे, हिक ॿिए खां पुछा ई नथा कनि न त कहिड़ो कमु कॾहिं करणु घुरिजे। सो अञा ठहे हिकिड़ी शइ मुसती वरी टही वञे थी। बहरहाल अलाह साईं तव्हांखे पंहिंजे ज़ुमान में रखे, दिलि जी मौसम सुठी हुजे तव्हांजी, बाक़ी मिड़ई ख़ैर आहिनि, बाक़ी मौसमुनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं ऐं इनशाला अनक़रीब जेको आहे सो तव्हां ख़ुशबाश बि थी वेंदो। तव्हांजे लाइ दिलि सां असां दुआ कयूं था। हाणे ॿी ॻाल्हि जेका कंदासीं उहा इहा आहे त मोहतरमा फ़ातिमा जना अची 54 वर्सी बि आहे। मोहतरमा फ़ातिमा जना जंहिं क़ाइद आज़म मोहम्मद अली जना जो साथ ॾिनो, ऐं हू बि चवंदा आहिनि त भेनरूं भाइरनि जो ॿलू हूंदियूं आहिनि, ताक़त हूंदियूं आहिनि, हिमत हूंदियूं आहिनि, हौसलो हूंदियूं आहिनि। सो कॾहिं बि तव्हां मायूस थींदा आहियो, तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी जेका रूटीन आहे उन हवाले सां बि जेकॾहिं ॻाल्हायूं त अदी जेका हूंदी आहे या वॾी भेण हूंदी आहे, उहा अहिड़ी का सलाह ॾींदी आहे जो वञी था ख़ैर माना कमु थी वेंदो आहे सुठो। सो फ़ातिमा जना साहिबा मोहतरमा उन क़ाइद आज़म मोहम्मद अली जना सां जेको साथ ॾिनो पाकिस्तान ठहिण वक़्तु, ऐं जेकी सलाह मशवरा ॾिना, ऐं अक्सर तव्हां ॾिठो हूंदो पुराणनि वीडियोज़ में बि क़ाइद आज़म मोहम्मद अली जना सां गॾु शाना बशाना उन सां गॾु मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ मीटिंग्स में गॾु तव्हांखे नज़र आई। फ़ातिमा जना जो रोल तमामु घणो कराइतो कम वारो ऐं औरतुनि खे हिमथाइण वारो, ऐं उनखां पोइ केतिरियूं ई औरतूं असांजो रोल मॉडल रहियूं आहिनि। मतिलबु स्टार्ट जेको थियो आहे पाण वटि उहो मोहतरमा फ़ातिमा जना खां थियो आहे। हुनजी 54 वर्सी आहे, उनखे अॼु यादि कंदासीं पाण ऐं यादि करे चुकासीं पाण। ट्रिब्यूट पेश कंदा आहियूं, प्रोग्राम जो आगाज़ जेको हूंदो आहे उहो इन हवाले सां हूंदो आहे। ॿियो वरी अॼु असां ॻाल्हाईंदासीं सरिश त कोरोना जी जेका वैक्सीन आहे उहा लॻे थी त उनखां पोइ जेकी ख़दशात आहिनि, जेकी उणतुण आहे, जेकी परेशानियूं आहिनि, उहे वधी छो थियूं वञनि। माण्हू इलाही माण्हू वरी अरबरू बीमार थी था पवनि, चवंदा आहिनि बुखार थी पियो आहे, वैक्सीन कराई आहे, पोइ माना जेको ज़हन ते जेको प्रेशर आहे न, या ईअं चऊं माण्हुनि जी ॿुधी सुधी त हाणे मरी वेंदे 2 साल खां पोइ, त माण्हू सोचे थो हाणे 2 सालनि में मां छा छा कयां, कहिड़ा कहिड़ा कम कयां, जो ज़िंदगी मुंहिंजी थोरी थी वई आहे। ईअं न आहे, पोइ उहे शयूं तव्हां ज़हन मां कढी छॾियो ऐं डोज़ जेकॾहिं पहिरियों करायो आहे त ॿियो डोज़ जेका मुक़ररु तारीख़ आहे उन ज़रूरु करायो। ऐं वैक्सीन सभिनी खे कराइणु घुरिजे, तव्हांजे लाइ असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। सभु वैक्सीन कराइनि था, कोई बि अहिड़ो माण्हू मूंखे नथो लॻे पढ़ियल लिखियल माण्हू जेको रहिजी वियो हुजे। हाणे पढ़ियल लिखियल माण्हू, सुधरियल माण्हू, भला माण्हू, डॉक्टर पाण वैक्सीन कराइनि था, त उनखां पोइ पाण खे बि कराइणु घुरिजे। पर जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे बि सही, 2 सालनि खां पोइ माण्हू मरी वेंदा, त जॾहिं सभु मरी वेंदा त पोइ तव्हां असां छा कंदासीं, पाण भला हुननि सां गॾु हलूं न, अकेला हिते रही ॻाल्हाईंदासीं। इन जे करे इहो ई सोचे भला वैक्सीन कराए छॾियो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। सो अदब जा हथ ॿधी तव्हांखे अर्ज़ु कयूं था, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, पंहिंजे कुटुंब जो ख़्यालु रखो। तव्हांजो जेको आहे न, हिकिड़ी तव्हांजी ज़िंदगी जेका आहे, तव्हांजो वजूद जेका तव्हांजी हयाती आहे, उहा पूरे कुटुंब जी हयाती आहे, पूरे कुटुंब जी ज़िंदगी आहे। समूरो ख़ानदान तव्हां सलाड़ियल आहे, तव्हां चाकू हूंदो, ठीकु हूंदो, कमाइण जहिड़ा हूंदो, त पोइ तव्हांजी फैमिली खे का परेशानी न थींदी, उहे ठीकु ठाक ज़िंदगी ख़ुशबाश ज़िंदगी गुज़ारींदा।
हाणे वैक्सीन कराइण खां पोइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थियनि थियूं इन हवाले सां जो कचहरी कंदासीं ऐं मां बग़ैर कंहिं देरि जे बग़ैर कंहिं साईअ जे आऊं चवां थो त अॼु पंहिंजी तकरीर जेका आहे उहा जेका कंदा आहियूं रोज़ानो उहा थोरी घटायूं ऐं इन हवाले सां ख़ासि कम जी कचहरी कयूं ऐं इन ॾिस में अॼु असां वटि जेको मुअज़्ज़िज़ महिमान आहे कराची एक्सपो वैक्सीनेशन सेंटर जो इंचार्ज आहे ऐं ॾाढो सुठो मिठो मानाइतो माण्हू असांजे प्रोग्राम में अॼु शरीक थियो आहे असां हुनखे भली कार चऊं था डॉक्टर मुजाहिद सूमरो साहिब असां सां गॾु आहे साईं अस्सलाम वालेकुम ठीकु आहे वॾी महिरबानी लख थोरा तव्हां प्रोग्राम में आहियो मोहरम नाज़ साईं बि असां सां गॾु आहे मोहरम साईं कीअं आहियो ठीकु आहियो तव्हां तबियत ठीकु आहे वाह वाह वॾी वालेकुम सलाम तव्हां ॿुधायो आहिस्ते आहिस्ते ईअं छो था ॻाल्हायो अॼु इहो ख़र्च में बेस में जेके चवंदा आहिनि ॿी का परेशानी त न आहे अल्लाह साईं मुजाहिद साहिबु वैक्सीनेशन जो अमल कीअं पियो हले माण्हू भला हिन पासे जागरता आहे माण्हू खे माण्हू में शऊर आहे या अञा वतन था लिकंदा चवंदा बाबा ॿिया कराइण 2 साल ॾिसूं साईं तव्हां पहिरियों इहो चयो त स्टार्ट वैक्सीनेशन को न करणु खपे पहिरियों त वैक्सीनेशन कराए कंहिंजे अगेंस्ट थी छो थी कराई वञे छाजे कराई थी वञे इहा एजाद छो थी वैक्सीनेशन मूंखे यादि आहे त 25 मार्च 2019 में जॾहिं जेकी आहे ही पूरी दुनिया हिकिड़ी वेव जो जेको आहे माना थियो मीडिया में तव्हांजे मोबाइल ते फेसबुक ते तव्हांजे जेकी आहे टेलीविज़न हर जॻह ते त बाबा हीअ अहिड़ी आहे को ॾिसे पियो त भई माण्हू बीठो आहे मरी वियो माना एतिरी जेको हैरासमेंट थी वई माण्हू ॾिसी ऐं जेको आहे चवनि पिया हाणे असां कयूं छा इहा हैरासमेंट पोइ इहो त भई कॾहिं कहिड़े मुल्क में अचे पई कॾहिं कहिड़े मुल्क में अचे पर असांजे मुल्क जेको आहे सेफ आहे पर पोइ उन टाइम असां जेको आहे हमेशह सुता पिया हूंदा आहियूं जॾहिं माण्हू मथे ईंदो आहे रंगीले बादशाह वांगुरु मथे ईंदो आहे पोइ चवंदो बाबा हाणे जो कुझु कयो पर उहो कोन कयोसीं हिननि जूं फ्लाइट ही पोइ जॾहिं उहो जेको आहे थी वियो ऐं ॾिसो न हीउ वाहिद वायरस आहे जो स्टिल का ख़बर न आहे त किथां आयो छो आयो कीअं आयो छा करणु खपे कीअं ख़बर पए त भई हिनखे जेको आहे इहो वायरस आहे माना बिल्कुलु ब्लाइंड जेको आहे हिकिड़ो वायरस आहे असां ॾिसो न असां मुस्लमान आहियूं असांजो इहो ईमान आहे त अलाह जे हुकुम खां बग़ैर कख पंहिंजी जॻह तां जॻह न बदिलायूं त इहो त हिकिड़ो अलाह साईं जी तरफ़ां ॾिठो पिया त भई अॼु हिन मुल्क में मुस्लमान त हीअ कयो हिन मुल्क में हीअं कयो हेॾो थियो पोइ कुदरत जे तरफ़ां हिकिड़ो जेको आहे इहो थी वियो जंहिंमें हिन महिल ताईं का ख़बर न आहे छा करणु खपे पोइ मुख़्तलिफ़ जेको आहे सोचियो त बाबा इन जे लाइ हीअं करणु खपे बाबा इन जा तव्हां सोशल डिस्टेंस कयो तव्हां हीअं कयो पाण खे बचायो बहरहाल जॾहिं असांजे पाकिस्तान में अची वियो पोइ जेको आहे सुननि वठ 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 कयो मां असांजी मुंहिंजी जेको आहे सो जॉब हुई हुन में पोस्टिंग सिंध गवर्नमेंट चिल्ड्रन हॉस्पिटल में मुंहिंजी जॾहिं जेको आहे सो हुते 25 मार्च ते मुंहिंजी पोस्टिंग थी त बाबा तुंहिंजी हीअ करोना आहे इलाही त तव्हां यकीन कयो जॾहिं मां राति जो सॼी राति मूंखे निंड न आई इन जे करे मां बि चवां यार मुंहिंजी ॿार आहिनि मुंहिंजी फैमिली न हे था चवनि त भई कंहिंखे लॻंदो सॼी फैमिली थी ईंदी पोइ वेठे वेठे जेको आहे मरी वेंदो माण्हू बीठो आहे माण्हू मरी थो वञे माना इहो हैरासमेंट बिल्कुलु माना मेंटली जेको आहे सॼी राति मूंखे निंड न आई मां इहो बि सोचियां मां कयां छा सही हाणे छा कजे वाकई पोइ फजर जे टाइम आज़ान आई आज़ान मां निमाज़ पढ़ी ऐं मूं चयो हाणे मां पंहिंजो पाण खे अलाह जे हवाले थो करे छॾियां उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं मूंखे कंहिं बि क़िस्म जो जेको आहे सो डपु भो खौफ़ न थींदो डॉक्टर ड्यूटी करण खां लवाइनि पिया ड्यूटी न लॻे ॿी का सज़ा ॾियो न मोकिलियो न डॉक्टर ईअं लवाईंदा आहिनि हिन ड्यूटीअ खां जीअं गंजो पाचीअ खां लवाए यकीन कयो असां हिननि खां ड्यूटी कीअं था वठूं असांखे ख़बर आहे सखर में जेको सेंटर क़ाइमु कयो उते डॉक्टर या जेको परे खां मानी बि उन्हनि खे कोरोना जे उछलाए पिया ॾियनि शुरू में जेका वीडियोस आयूं त माना ॾाढी परेशानी हुई माण्हू हिक ॿिए खां बेज़ार लॻा पिया ॾिसो न हीअ वाहिद बीमारी आहे जेको मां पुट सां नथो मिली सघे मां पीउ पुट सां नथो मिली सघे पुट पीउ सां नथो मिली सघे भाउ भेण सां नथी मिले इहा वाहिद बीमारी आहे ऐं हिन में इहो आहे न ॾिसो न त वाहिद बीमारी आहे जेको इलाज थो करे इहा ख़बर नथा इहा आहे केरु छो त हुनखे पी पाईंदा आहिनि सॼो हे जेको आहे सो माना पाईंदा आहिनि चहिरो ज़ाहिर न हूंदो आहे सॼो सम्झो न
त इहा ख़बर न आहे त हीउ जेको आयो आहे इज़राइल आहे जो असांखे मारणु आयो आहे या असांखे बचाइणु आयो आहे। हा सही सही सम्झो न। त असांजे हिन बीमारीअ में पहिरियों त जेको पेशेंट आहे उहो अकेलो आहे। सही जॾहिं अकेलो हूंदो भली कमरे में हुजे अस्पताल में हुजे जिते हुजे हुन सां ॿियो को टच कोन कंदो। सही सही पोइ हज़ारे सोचूं ईंदियूं हू छा चवंदो, हू चवंदो मां लॻे थो त हाणे जेकी माण्हू अचनि था इहे हाणे इज़राइल आहिनि, हाणे मूंखे ॼाण जेको आहे मुंहिंजो साहु कढियो। हाणे अहिड़ी सिचुएशन में हुनखे असां जेको आहे साइकोलॉजी तौर बि जेको आहे बूस्टअप कयूं, इम्यून जे थ्रू बि बूस्टअप कयूं ऐं बीमारी जे हवाले सां बि हुनखे ॿुधायूं ऐं हुनजो ट्रीटमेंट शुरू कयूं। ॾिसो न त हीअ बीमारी उहा आहे जॾहिं तव्हां मञींदव त बाबा हीअ आहे त पोइ इलाजु कराईंदव न। सही सही जेकॾहिं न आहे त इलाजु छा लाइ कराईंदव। असांजे मूं जेको आहे बिलाल साहिब खे मूं इहो ई चयो, मूं चयो मां बिलोंग कयां थो डिस्ट्रिक्ट खैरपुर, मुंहिंजो ॻोठु आहे हिंगोर जा। मां जॾहिं वियुसि मुंहिंजे वाल साहिब जी जेको आहे हिन जे दौरान ई जेका डेथ थी त मां वेठो हुउसि त पोइ सभु बुज़ुर्ग खाई लाइ अचनि पिया त उहो को पाण में छा जो करोना छा जी आहे, मां चुप करे वेठो हुउसि। त साईं भला हाणे तव्हां कराची में आहियो, ॿुधो आहे तव्हां एक्सपो सेंटर खे जेको आहे संभालियो पिया, छा जी भला मां चयो पहिरियों तव्हां इहो चओ, इहो ॾिसो तव्हां मुस्लमान आहियो। हा साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मां चयो कलम जी बिल्कुलु असां कलमे वारा आहियूं, मुस्लमान आहियूं। माना इहो तव्हां दिलि सां एक्सेप्ट कयो आहे त असां मुस्लमान आहियूं ऐं पंहिंजे आख़िरी नंबर पैगंबर ते कलमो भरियो आहे। पोइ हिन खे तव्हांखे एक्सेप्ट करिणो पवंदो। जीअं टीबीअ खे करिणो आहे त टीबी आहे, कैंसर खे करिणो पवंदो कैंसर आहे, मलेरिया खे करिणो पवंदो मलेरिया आहे। जेकी बि बीमारी आहे जॾहिं चइबो आहे इहा मूंखे आहे ऐं डॉक्टर चयो आहे त इहा आहे ऐं मूंखे हिन जो इलाजु कराइणो आहे, पोइ त तव्हांजो इलाजु थींदो न। हिन बीमारी खे तव्हांखे मञियो ई कोन त पोइ काॾो था जेको तव्हांजो इलाजु थी। सही सही त इन सिचुएशन में पोइ वरी जेको आहे शुरू में इहो हुयो त आइसोलेट कयो भई। सही सही पोइ असां मुंहिंजी जेको आहे माना फोकल पर्सन फ्रॉम गवर्नमेंट ऑफ सिंध। सही सही पोइ तव्हां पंहिंजो पाण खे इलाजु सुबुह करे निकिरी पियो। हा बसि पोइ मुंहिंजे दिमाग़ में दिलो दिमाग़ में इहा ॻाल्हि ई कान्हे त मां जेकी ड्यूटी कयां थो छा में थो कयां। अच्छा उन वक़्तु इहो बि ख़ौफ़ हो डॉक्टर साहिब त जेको बि मरीज़ जंहिं बि मर्ज़ जे करे अस्पताल वञे पियो, ख़ुदा न ख़ास्ता डेथ थिए पई त उनखे लेबल इहो पियो लॻे त कोरोना में वियो। इहा ॻाल्हि इलाही पकड़िजी वई। सही ॻाल्हि ॿुधो न। एक्चुअल जो न रियलिटी जो इहा आहे न, मां तव्हांखे ॿुधायो तव्हां ॿिए खे ॿुधायो, इहो जेको मीडिया जो क्विक कम्युनिकेशन आहे न त मूंखे जेके लॻी पर मूंखे हीउ थी वियो। पोइ हुन उहा ॻाल्हि पूरी ॿुधी न ॿुधी ॿिए खे ॿुधायईं, उन उहा ॿुधी न ॿुधी टीं खे ॿुधायईं। माना आख़िर ताईं जेकी पहुची थो एक्चुअल ॻाल्हि हुई कान। सही सही असली ॻाल्हि हुई कान जेकी हुनखे कन्वे करणु खपे। सही सही त पोइ इन में यादि यका अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। त शुरू में जीअं आइसोलेशन थियो असांजी जेकी माना कोलोबरेशन हुयो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान माना पाकिस्तान आर्मी के सां गॾु। इहो पाकिस्तान आर्मी ऐं गवर्नर ऑफ सिंध CM जे थ्रू इहो जेको थियो ऐं इहे ओपन थियो। पहिरियों आइसोलेशन हुयो। आइसोलेशन में तक़रीबन असां वटि जेको आहे सो 7-8 हज़ार मरीज़ जेको असां वटि ट्रीटेड थी आहे, उन में का बि एक्सपायर न थी आइसोलेशन में। ऐं उनजे आर्मीअ जे तरफ़ां जेको आहे ब्रिगेडियर माहौल सुठो ॾिनो वियो। मां त ॾिठो पियो वीडियोज़ में गेमूं खेॾंदा हुआ। ॾिसो न त माहौल हुनखे हर क़िस्म जो माहौल ॾिनोसीं। हुनजो उहो माहौल इन जे करे ॾिनो वियो जो असां सां गॾु कमियूं कयूं पिया न। पाकिस्तान आर्मी वारा त हुयासीं त हुननि चयो जेकॾहिं मरीज़ राति जो 2 बजे चवे त बाबा मां जेको आहे अंगूर खाईंदुसि त उनखे मिलणु खपनि। उनखे मिलणु खपनि। पोइ चाहे तव्हांखे दुकानु खोलायो वञे, सही जेको दरवाज़ो तोड़ायो वञे, उनखे खपे। इहा इन ते पाण कचहरी कयूं था, इहा त वॾी सहूलियत हुई। इहे सहूलियतूं ॿुधायो आहे टीवीअ ते पहिरियां त पाण खे पाण आइसोलेट कंदा साई वठूं था मोटी जी कचहरी कयूं था। जी बिल्कुलु तमामु बहितरीन इंफॉर्मेशन तव्हांखे मिलण वारी आहे। सो किरा न वञो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध।
जी सलाम सिंह में वरी तव्हांखे भलीकार चऊं था डॉक्टर मुजाहिद सुमर साहिब असां सां गॾु आहे ऐं उन खां अलावा मां हिकिड़ी शइ चवणु चाहींदसि जेका मां हर रोज़ु चवंदी आहियां हर मर्तबा चवंदी आहियां उहा इहा त अगरि तव्हांखे कंहिं शइ जी इंफॉर्मेशन वठणी आहे या तव्हांजे घर में कोई अहिड़ो माण्हू मौजूदु आहे जंहिंखे करोना थियो हुजे या तव्हांखे एतिरो फील थींदो हुजे वहम थींदो हुजे त असां डॉक्टर साहब मौजूदु आहिनि असांखे कॉल करे तव्हां उन्हनि सां बि ॻाल्हाए सघो था एडवाइस वठी बि सघो था ऐं असांखे तव्हां एडवाइस ॾेई बि सघो था वैक्सीनेशन जे बारे में जेकॾहिं का बि मालूमात तव्हांखे वठणी आहे त बराए महिरबानी जो असांखे टेलीफोन कयो ऐं पंहिंजी जेका दिलि जी जेका ॻाल्हि आहे न उहा असां सां शेयर कयो दिलि तव्हांजी मुतमिन थींदी त दिमाग़ मुतमिन थींदो ऐं तव्हां वैक्सीनेशन कराइण जे लाइ वैक्सीन कराइण जे लाइ तव्हां जेको आहे उहो आमादाब थी वेंदो बहरहाल ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर साहिबु ॾाढी सुठी ॻाल्हि कई पई जेकी आइसोलेट थिया हुआ ऐं एक्सपो सेंटर में बि उहे राति जो या ॾींहं जो जंहिं वक़्तु बि का बि फरमाइश कनि पिया त उन्हनि खे उहा शइ बि मिले पई माना एॾी उन्हनि जी सार संभाल लधी वई त इहा कमाल जी ॻाल्हि आहे पंहिंजी जॻह ते साईं अंगूर राति जो 2 बजे चओ पिया त जेकॾहिं घुरनि त माना असां ॾियूं पिया जो असां जंहिंसां असां कमु पिया कयूं न उन जाइ ते नो न हूंदी आहे अच्छा आर्मीअ में कॾहिं बि नो न हूंदी आहे उन सां असां जेको गॾु हुयो CEO ब्रिगेडियर मोहम्मद शहजाद सईद हालांकि आर्मीअ वारा सख़्तु हूंदा आहिनि पर तव्हां यकीन कयो न त अहिड़े नमूने सां असां हिन महिल त अञा हले थो पियो असांजो HD बि हले थो पियो हिन महिल बि 60 पेशेंट एडमिट आहिनि 60 पेशेंट एडमिट आहिनि असां वटि माना हर फैसिलिटी आहे मुंहिंजे ख्याल में आगा खान में न हूंदी जेकी असां वटि फैसिलिटी आहे अञा माना स्टिल आहिनि माना हा स्टिल मरीज़ आहिनि वेंट ते CPAP ते बायपेप ते अञा माना ही जेकी 4th वेव बि शुरू थी वई अथव अच्छा 4th वेव शुरू थी वई आहे हिन महिल असां वटि रोज़ाना बेसिस ते 10 पेशेंट 15 एडमिट था थियनि सम्झो न त उहो जेको आहे सार संभाल उहो ई लॻो हा बिल्कुलु उहो ई छो त असां वटि माना मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट ठहियल आहे इहो जेको आहे सो आइसोलेट जेको मरीज़ थो उनजी ट्रीटमेंट छा थी थिए माना वैक्सीनेशन थिए थी उन्हनि खे या न ॾिसो न हाणे वैक्सीनेशन जो मरहलो तव्हांखे ॿुधायां थो अच्छा उन खां पोइ वरी जेको आहे सेकेंड जेकी वेव आई पोइ उन में जेको आहे माना आइसोलेशन ख़तमु थी वई इहो SOP आहे त पोइ आइसोलेशन ख़तमु ऐं आइसोलेशन पहिरीं त इहो हूंदो हुयो शुरूअ में त जेसि ताईं 2 नेगेटिव नथा अचनि तेसि ताईं उनखे डिस्चार्ज करिणो ई न आहे पोइ आहिस्ता आहिस्ता न जेकॾहिं असां वटि हिकिड़ो जेको पेशेंट 35 डेज़ रहियो जेकॾहिं 35 डेज़ रहे हिकिड़ी जाइ ते हर पेशेंट 20 ॾींहं महीनू 25 ॾींहं 20 ॾींहं त तव्हां चयो ॾिसो त केतिरो जेको आहे उन जाइ ते जेको आहे उहो जेको आहे हुनजो स्टे थियो सही पोइ वरी असां SOPs आई त भई जेको आहे हाणे तव्हां 15 डेज़ जेको आहे सो माना कयो ऐं जेकॾहिं न बि अचे थी न तव्हांजी नेगेटिव नथी अचे पॉज़िटिव आहे त उहो 15 डेज़ में इहो जेको ऑर्गेनिज़म जेको वायरल आहे उहो डेड थी वेंदो आहे बॉडीअ में रहंदो उहो जो न फंक्शनल न हूंदो कंहिंखे बि इन्फेक्ट न कंदो पर उन सां गॾु वरी माण्हू सोशल डिस्टेंस रखे सोशल डिस्टेंस छा आहे छो त हीउ जेको स्प्रेड थिए थो न साह जे ज़रिए थिए थो ऐं साह जा असांजा 2 जेको आहे सो पैसेज आहिनि हिकिड़ो जेको आहे सो नोज़ जंहिंखे नक चइबो आहे ॿियो जेको आहे माउथ जंहिंखे मुंहुं चइबो आहे सम्झो न त इन जे करे जॾहिं बि जेको आहे माण्हू कंहिं जाइ ते बीहे कंहिंसां ॻाल्हाए सम्झो न त उहो माण्हू एतिरो डिस्टेंस हुजे जो उहो जेको आहे साह वारो पैसेज जेको आहे सो माना हुन ताईं पहुची न सघे ऐं ॿियो वरी चवंदा आहिनि त बाबा ॻाल्हि ईअं त इनखे हथु न मिलायो हथु मिलाइण सां कुझु बि कोन थींदो आहे पर इंसान जी हिकिड़ी फितरत थींदी आहे कॾहिं मुशक हथु लाहींदो आहे कॾहिं नक हथु लाहींदो आहे कॾहिं वात हथु लाहींदो आहे हाणे उहो वायरस हुन वटि हूंदो हथ में कॉलर आहे असां सां गॾु उनखे शामिलु कयूं था फ़हीम जमाली बखर जमाली मां सां मुखातिब थियणु चाहे थो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं छा हाल आहिनि ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे हिज़बुल्ला जमाली बखर जमाली मां साईं जी सर हुकुम हेलो सर हुकुम अस्सलाम वालेकुम मुजाहिद थो ॻाल्हायां वालेकुम सलाम डॉक्टर साहब ये असां तव्हां पुछा करणु चाहियूं था त हिकिड़ो मरीज़ हुजे के शुगर सां टेस्ट हुजे ऐं जेको चेहरे जी तकलीफ़ हुजे अखियूं जंहिंजूं माना शुगर जे करे थी वञनि उहो वैक्सीन लॻाए सघे थो या न सही पहिरीं त इहो आहे त जेकॾहिं कंहिं मरीज़ आहे ऐं हुनखे का जेका रिसेंटली बीमारी आहे जीअं त हुनखे ज़ुकाम हुजे गलो ख़राबु हुजे बुखार हुजे जिस्मनि में सूर हुजनि सम्झा त उनखे फ़िलहालु वैक्सीन न लॻंदी छो त वैक्सीन को इन जरासीम जो माना
उहो एंटीडोट न आहे त भई जेको हिनखे हणिजे ऐं हीउ थींदो ई कोन माना हीअ जेकी डॉक्टर मुंहिंजे वाल साहब सां इहा को स्कूल टीचर बि आहे ऐं हुकूमत जिंदगी जो ऐलान कयो त टीचर खे वैक्सीन लॻायो हूंदी न मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी न साईं चए थो वाल साहब टीचर बि आहे पर हाणे हुनखे जहिड़ी ई तकलीफ़ बि आहे हाणे हुकूमत ऐलान कयो आहे सही ॻाल्हि ॿुधो न भली हुजे ब्लड प्रेशर हुजे शुगर हुजे जहिड़ी तकलीफ़ हुजे गुर्दनि जी तकलीफ़ हुजे का बि तकलीफ़ हुजे ऐं उहा पुराणी बीमारियूं आहिनि ऐं हिन जी दवा हलंदी थी रहे थी ठीकु आहे इहे सभु जेके बि जेको आहे सो आहिनि उहो कंट्रोल में हुजनि वैक्सीनेशन लॻी वेंदी साईं अदा वॾी महिरबानी बाज़ भला साईं वॾी महिरबानी सो इहो हाल वाल आहे साईं ऐं इहो मूंखे ॿुधायो साईं त इहे जेके वैक्सीन जा जेके डोज़ थियनि था इहे जेके डोज़ हिकिड़ो ऐं हिकु डोज़ ॿियो ये डोज़ ॿई हिकु जहिड़ा ई आहिनि या अलॻि अलॻि आहिनि छो त हिकिड़े दोस्त मूंखे चयो त मूंखे ग़लतीअ सां ॿियो डोज़ पहिरियां आयो अथऊं हाणे परेशान हुयो सॼो ॾींहुं त हाणे ॿियो डोज़ लॻी वियो आहे मूंखे हाणे मां छा कयां इहो डोज़ पहिरियों ऐं ॿियो हिकु जहिड़ो ई डोज़ आहे न न न हाणे ॻाल्हि ॿुधो हा डोज़ जो मक़सदु आहे त हिकिड़ो असां वटि इहा WHO जे तरफ़ां SOPs थींदी आहे अच्छा जीअं असां वटि जेके वैक्सीन आयूं आहिनि न फार्मूलो ॿिन्ही जो साॻियो आहे अलॻि अलॻि अर्ज़ु ॿुधो न जेके असां वटि वैक्सीन आयूं आहिनि साइनोफार्म आहे साइनोवेक आहे एस्ट्राज़ेनेका आहे साइनोफार्म साइनोवेक जेकी आहे चाइना में ॾिनी आहे असांखे एस्ट्राज़ेनेका असांखे इंग्लैंड वारनि ॾिनी आहे हाणे मॉडर्ना जेकी आई आहे हाणे विच में इहे फाइज़र बि आई इहा असांखे अमेरिका ॾिनी आहे सम्झो न पर हाणे इहो जेको आहे हिननि डिफरेंट कंट्रीज़ वारनि वरी इहो जेको आहे चए थो बाबा असां जेकी एक्सेप्ट कंदासीं उहो बि जेको आहे साइकोलॉजी तौर आहे न हर मुल्क जी जेको सुपर पावर हुजे न जेको उहो थो करे असां बि उहो ई कयूं उहो बहितरु आहे त जेकी असां अमेरिका में हुजे न साईं उहा असांखे ॿ क़ाबिल क़बूल आहे ॿी न पोइ वरी WHO ॿ ॾींहं पहिरीं जेको आहे न्यूज़ में बि तव्हां ॾिनो त हुननि इहो चयो त बाबा जेकी बि वैक्सीन जेको आहे सो लॻे थी उहा पूरी कंट्रीज़ में जो न क़ाबिल क़बूल आहे हिन में को इहो न चए त भई जेकॾहिं पाकिस्तान में साइनोफार्म थी लॻे या साइनोवेक थी लॻे ऐं सऊदी अरब इहो न अचे न उनखे एक्सेप्ट करिणो आहे ज़रूरी न आहे जेकॾहिं फाइज़र आहे फाइज़र जेकॾहिं उनजो अवेलेबल न आहे त इन मक़सदु माण्हू उहो माण्हू काॾे न वञे जेकॾहिं हुनजो अमेरिका में घर त अमेरिका न अचे जेकॾहिं हुनजो सऊदी अरब में नौकिरी आहे नौकिरी करणु न वञे पोइ इहो उन्हनि चयो पोइ UN वारनि बि उनखे जेको आहे एक्सटेंड कयो त न ऐं इहा ॻाल्हि सही आहे ऐं तव्हांखे हिनखे फॉलो करणु खपे हाणे अचो तव्हांजी असांजे पाकिस्तान में कहिड़ी वैक्सीन साइनोफार्म आहे साइनोवेक आहे ऐं एस्ट्राज़ेनेका आहे ऐं विच में जेको आहे हा या फाइज़र आई ठीकु आहे हाणे उहा ख़तमु थी वई आहे एक्सपेक्टेड आहे त अची वञे पर उन जी जॻह हाणे वरी मॉडर्ना अची वई आहे जेकी रिसेंटली अमेरिका वारनि असांखे जेको आहे सो ॾिनी आहे सम्झो न त हाणे ॻाल्हि ईअं त हाणे अचो त जेकी वैक्सीन आहे वैक्सीन छा आहे त जीअं TB जी आहे दवा अब हीअ TB जी दवा आहे हीअ खाईंदव त इहा TB ख़तमु थी वेंदी पर हीअ ईअं न आहे ही जेकी वैक्सीन आहे इहा तव्हांजे बॉडीअ में जेकी इम्यूनिटी आहे न उनखे इंक्रीज़ कंदी हाणे जीअं मसलन तव्हां जेको आहे सिर्फ़ु जेको आहे सो दाल था खाओ नान था खाओ त तव्हांखे ताक़त त ओतिरी हूंदी न पर जेकॾहिं उन जे खाइण त तव्हांखे चइजे बाबा हे जेको आहे सो पथर आहे 40 किलो जो खणी ॾे तव्हां पथर हेठां अची वेंदो त इम्यूनिटी तव्हां वटि हूंदी त तव्हां हिन वायरस सां विड़ी तव्हांजी बॉडी जेको आहे न विड़ी सघंदी त हीअ तव्हांजी बॉडीअ जी में इम्यूनिटीअ खे इनक्रीज़ करे इन जो मक़सदु न आहे त जेकॾहिं वैक्सीन तव्हां कराईंदव त तव्हांखे कोरोना न थींदो बिल्कुलु थींदो पॉज़िटिव थींदो पर तव्हांखे सीवियरिटी कान थींदी जीअं चइजे थो न त मुंहिंजी जेको हुनजी लंग्स इन्वॉल्वमेंट थी वई पेशेंट वेंटिलेटर इहा शइ कान थींदी पॉज़िटिव हूंदो को सिम्टम हुनखे न हूंदो सम्झो न हू पंहिंजी लाइफ इम्यून सिस्टम बहितर थी वेंदो हुनजो इम्यूनिटी खे इंक्रीज़ कंदी आहे ॿी ॻाल्हि ॿुधायो त वैक्सीन जीअं तव्हां चयो त हिकिड़ी हाणे वैक्सीन खपी बि वई आहे मे बी उहा ॿीहर अचे को दोस्त जेकॾहिं हिकिड़ी वैक्सीन लॻाए थो पहिरियों डोज़ ऐं उहा वैक्सीन ख़तमु थी वञे थी ॿियो डोज़ ॿी वैक्सीन जो बि लॻी सघे न न न न न न हा ॾिसो न हाणे जीअं साइनोफार्म जो आहे हाणे साइनोफार्म जी जेकी बॉडीअ में इम्यूनिटी थींदी न उहा थींदी 90%। अच्छा ठीकु हाणे साइनोफार्म तव्हांजो ख़तमु थी वई आहे अर्ज़ु ॿुधो न सर मूं तव्हांखे सॼियुनि में डिफ्रेंशिएट करे थो ॿुधायां ताकी जेकी बि तव्हांजा जेको आहे कॉलर आहिनि जंहिं जाइ ते हीउ मैसेज वञे थो ताकी हुननि जी जेकी बि का अचे दिमाग़ में आहे त उहा क्लियरफाई थी वञे साइनोवेक आहे उनजी आहे 70% इम्यूनिटी ठीकु आहे न जेका ऐं हुननि जी पंहिंजी जेको आहे सो माना मैन्युफैक्चरिंग आहे साइनोफार्म जी पंहिंजी मैन्युफैक्चरिंग आहे जेकी आहे साइनोवेक जी पंहिंजी मैन्युफैक्चरिंग आहे ऐं फाइज़र जी पंहिंजी मैन्युफैक्चरिंग आहे ऐं हाणे जेकी मॉडर्ना आई आहे उनजी पंहिंजी मैन्युफैक्चरिंग आहे
इन जो मक़सदु इहो न आहे जेकॾहिं तव्हांखे एमाक्सिल जी इंजेक्शन लॻी आहे उन तां आणियूं हाणे तव्हां एमाक्सिल जेकी आहे उहा आहे सेकेंड जनरेशन न इन जॻह इन सां गॾु इन जे जॻह ते इहा न आणायो ॿी एंटीबायोटिक हणायो जेकी फोर्थ जनरेशन जी पंहिंजी आहे न इहो न आहे साॻियो ई लॻंदो जेकॾहिं तव्हांखे साइनोवेक ई वैक्सीन थी आहे त अगेन तव्हांखे साइनोवेक ई लॻंदी जेकॾहिं तव्हांखे साइनोफार्म लॻी आहे त अगेन तव्हांखे साइनोफार्म ई लॻंदी जेकॾहिं तव्हांखे फाइज़र जेको आहे सो फर्स्ट डोज लॻो आहे त अगेन तव्हांखे साइनोफार्म फाइज़र जी लॻंदी फाइज़र ख़तम थी वई आहे त अची वेंदी न नेशनल कार्ड आहे न नेशनल कार्ड में घणनि ॾींहं जो वक़्फ़ो हूंदो आहे पहिरीं जा त वरी इहे मॉडर्न आई आहे न माना उहा कीअं लॻंदी तव्हां चओ था ॿी न लॻंदी कंपनी हा तव्हां चओ था ॿी शइ न लॻे उहा न न न उहा अची वेंदी वरी अच्छा ॾिसो न हाणे जेसि ताईं अचे मरीज़ जो लिमिट केतिरी हूंदी आहे ॿिए डोज़ उन ॾिसो ॿिए डोज़ में माना 5 खां 10 ॾींहंनि खां बाद में हणाए सघो था अच्छा सही अच्छा डॉक्टर साहब हिकु ॿी शइ उहा नॉलेज जे लाइ असांजे व्यूवर्स खे बि नॉलेज हिन शइ जी मिले त जीअं तव्हां असांखे ॿुधायो था त हाणे हीअ फोर्थ लहर हुनजी हले पई कोरोना जी त उन में छा आहे उन में केतिरो मतिलबु एडवांस आहे उहा या केतिरी ख़तरनाक आहे सभिनी अच्छा हीअ जेकी माना हिन महिल जेकी हिन जी जेकी अचे थी हिन में न तव्हांखे फीवर थींदो न तव्हांखे नज़लो थींदो न तव्हांखे खंघि थींदी अलामत का ई कोन अलामत हिन जी न हूंदी पर हिन जो छा थींदो तव्हांजी बॉडीअ में तमामु वधीक सूर हूंदा अच्छा ॿिन्ही हथनि में टंगुनि में तमामु घणो सूर थींदा कमर में सही निशानियूं लॻनि थियूं माण्हू इहे निशानियूं संदन में सूर आहे अलाह साईं ख़ैर करे पर पाण ई मज़ाक था कयूं पर सीरियसली हिन मामले खे वठो जेकॾहिं को बि अहिड़ो आरज़ू आहे किथे ऐं जंहिंखे बि का तकलीफ़ आहे कंहिं लेडी खे आहे कंहिं भेण खे आहे कंहिं भाउ खे आहे त इन शइ खे आम न वठो ऐं ईअं ई कोई एंटीबायोटिक हरू भरू पंहिंजी डॉक्टरी न इस्तेमालु कयो हा बिल्कुलु ऐं जेको आहे टेस्ट ज़रूरी आहे लाज़मी आहे सो इहे इंफॉर्मेशन तव्हांखे अञा वधीक अॻिते ॾींदासीं तेसि ताईं तव्हां ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था लख थोरा तव्हां सां गॾु आहियो अॼु वैक्सीनेशन जे हवाले सां को सुवाल आहे त तव्हां टेलीफोन करे पुछा करे सघो था डॉक्टर मुजाहिद सुमरो साहिबु तव्हांखे तव्हांजे सुवाल जो जवाबु ॾींदो ऐं जेका तव्हांजी परेशानी आहे जेको तव्हांजो ख़्यालु आहे या जेका ॻाल्हि कंहिं तव्हांजे ज़हन में अटकाए छॾी आहे त उनखे तव्हां जेकॾहिं सिधो करणु चाहियो था या उन बारे में हक़ीक़त ॼाणणु चाहियो था त डॉक्टर मुजाहिद सुमरो अॼु असां सां गॾु आहे टेलीफोन ज़रूरु कजो इन सां गॾु सैर हिन वक़्तु ॿिया महिमान बि असांजे प्रोग्राम जो हिसो थिया आहिनि उन्हनि खे बि पाण भलीकार चऊं था सियासी समाजी शख़्सियत असलम ख़ालिक साहिबु असां सां गॾु आहे उनखे बि वेलकम चऊं था असलम साहिबु कैसे हैं ठीक है अल्लाह का शुक्र है बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए ऐं राग रंग जी हूअं बि रियाण हूंदी आहे असांजे प्रोग्राम में त पोइ सुठो फनकार ईंदा आहिनि सो सुठो फनकार अॼु असां सां गॾु आहे पुराणे वक़्त खां ॻाए थो खोड़ सारा एल्बम मार्केट में कैसेट वारे ज़माने में बि हुनजा आयल आहिनि ऐं मास्टर मंज़ूर जो वेझो माइट ऐं ख़ासि तौर ते सुठो रागी ईअं खणी चऊं त जेकी सुठा फनकार आहिनि उहे कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि टीवीअ ते पर जॾहिं बि ईंदा आहिनि त महफ़िल मचाए वेंदा आहिनि असां सां गॾु आहे मास्टर इम्तियाज़ अली वधो साहिबु उनखे भलीकार चऊं था इम्तियाज़ साईं ख़ुशि आहियो त बि ठीकु आहे साईं वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आयो थोरी देरि में तव्हां खां ज़रूरु कलाम ॿुधंदासीं पहिरियां हाणे वधूं था असलम ख़ालिक खां पुछा था कयूं असलम साहब क्या हाल है ठीक है आप अल्लाह का शुक्र है सबसे पहले मैं थैंक्स करना चाहूँगा सन टीवी का और आपका हमारे बाबा जावेद साहब का माशाल्लाह जो सन टीवी जो जिस हिसाब से प्रोग्राम कर रहा है और लोगों में पसंद किया जा रहा है तो ये सारे एफर्ट जो हैं आपकी और आपके टीम सही से अब सबसे पहले ये बताएं कि वैक्सीन करवाई है कोरोना की आपने वैक्सीन बिल्कुल मैंने कराई है और ये बहुत अच्छा किया आपने इसमें जो है लोगों को प्रमोट भी करता हूँ अच्छा कि वैक्सीन जो है इस वक्त जो है वो लाजमी है बेसिकली हमारे मुल्क में जो है आजकल फारिग लोग बैठे हुए जो है ना चैट पे खेलते हैं और वो चैट पे जो है मतलब मिस इन्फॉर्म करते हैं लोगों को और मुख्तलिफ उसमें जो है मतलब एक मसाला डाल करके एक टॉपिक छेड़ देते हैं जिससे हमारे
माशरे में उसका बैड इफेक्ट पड़ता है सही और अवाम जो है मतलब गुमराह होते हैं क्योंकि बेसिकली हमारे इतने पढ़े लिखे लोग नहीं हैं कि वो उसको जो है फॉलो करें या समझें। सही तो वो फिर अपने अपने हिसाब से खुद डिसीजन ले लेते हैं सही जो कि ओवरऑल माशरे पे जो है उसका बैड इफेक्ट पड़ता है। और मैं आज भी आपके चैनल के तवस्सुत से ये कहूँगा कि तमाम पाकिस्तानियों को जो है वो वैक्सीन लगानी चाहिए सही और ये जितनी र्यूमर इस वक्त मुल्क में है इसको इग्नोर करें। अपने बच्चों की, अपने ख़ानदान की, मुल्क की हिफाजत के लिए लगाना ज़रूरी है। सही 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 ज़बरदस्त। सो हाणे डॉक्टर साहब असांखे इहो ॿुधायो त जीअं पहिरियां स्टार्ट थियो बाबा 60 साल वारा पहिरियां लॻाइनि, पोइ वरी बाबा 40 साल, वरी 30 साल, हाणे भला नंढनि ॿारनि ताईं बि इहा वैक्सीन पहुचंदी आहे? केतिरी उमिरि हूंदी हिननि जी? छो त असां जेको फॉलो कयूं था WHO को NCOC फॉलो करे, ठीकु आहे, त हिन महिल जेकी असां वटि जेकी हिन महिल फ़िलहालु SOP आहे 18 इयर्स तक। अच्छा, 18 सालनि ताईं, सालनि सां को थिए ऑनवर्ड। सही 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 बिलो कोन आई आहे, छो त उनजी असांखे रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी आहे। रजिस्ट्रेशन कराइण जो मक़सदु तव्हां किथे बि वेंदो, जेकॾहिं हिकिड़ी तव्हांजो डोज़ लॻल आहे कराची में ऐं तव्हां विया आहियो इस्लामाबाद में, त उते बि कराए सघो था। सही टोटली ऑनलाइन आहे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो डोज़ कराची में ऐं तव्हां लाड़कान में आहे त उते बि कराए सघो था, गंबट में कराए सघो था सेकंड, उहा रजिस्ट्रेशन थी वेंदी। जॾहिं तव्हांजा 2 डोज़ कंप्लीट थी विया न, पोइ उहा वरी इहा सॼी डेटा जेकी आहे वेंदी आहे हली नादरा वटि, सही नादरा ऐं निम्स वटि, सम्झो न। उन खां पोइ जेको आहे माना आफ्टर 3 वीक, 3 हफ़्तनि खां पोइ तव्हांजो हिकिड़ो कार्ड ठहंदो नादरा वटां। अच्छा, उहो कार्ड सम्झो ॼण शनाती कार्ड थी वियो। अच्छा, उहो अलॻि सां माना मिलंदो? उहो तव्हांखे ॾींदा, उहो लिखंदो, उन में तव्हांजो पासपोर्ट नंबर बि थी वेंदो, उन में लिखंदो त हीअ वैक्सीनेटेड आहे। उनजी फीस 100 रुपीज़ आहे, वठी उहो तव्हां प्लास्टिक कोट कराए छॾियो। उहो बि शनाती कार्ड वांगुरु तव्हां पाण रखो। छो त हाणे असांखे जेकी इहा लाइफ आहे न, पंहिंजो पाण खे कोरोना सां गॾु वठी ऐं हलणी आहे। हिन महिल बि हाणे इंग्लैंड वारनि टोटली ख़तमु करे छॾियो आहे, सोशल डिस्टेंस बरक़रार रखियो आहे, मास्क ख़तमु करे छॾियो आहे। उहो इन जे करे जो उन्हनि इहो ई ऐलान कयो आहे त हे कोरोना केसि ताईं हले का ख़बर कान्हे, पर इनखे जे मीज़ल्स आहे ईअं था कयूं न, जे शुरू में मीज़ल दवा हीअ थियो या पोलियो आयो, पाण आस्ता आस्ता उनखे जेको वठी था हलूं न, करे छॾियो सम्झो न। त इनखे तव्हां जेको आहे सो पंहिंजे दिलो दिमाग़ में विहारे छॾियो त इहो कोरोना आहे। इन सां गॾु हर जॻह ते, हर जाइ ते, शहर में, मुल्क में जाॾे वेंदा असां सां गॾु वेंदा। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि डॉक्टर साहब, पाण में वेठा कोरोना अचण खां पोइ ॿियूं बीमारियूं ॼण त गाइब थी वियूं आहिनि, गुम थी वियूं आहिनि, माण्हू ॿी बीमारी का परवाह ई नथा कनि। हाणे वञनि कोन था काॾे, दफ़ा को नंढो बुखार थिए त हिकिड़ी बीमारी थींदी आहिनि मोरिसी, ॿिए बीमारियूं थींदियूं आहिनि जेको आहे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी जंहिंखे चइजे परेशानी वारियूं। 90% जेकी बीमारी थी थिए उहा थी थिए परेशानीअ खां। ब्लड प्रेशर तव्हांजी परेशानीअ खां थो थिए, सम्झो, शुगर तव्हांजी परेशानी को थी थिए, और उन शुगर मां पोइ वरी ॿिए बीमारी पैदा थींदी वञनि, जिस्मनि में सूर, जेकी नसूं कमज़ोर थी थियनि शुगर जी वजह सां, वरी ब्लड प्रेशर खां पोइ छा थिए, दिलि जी तकलीफ़ थी वञे पई, सम्झो न, दिमाग़ जी तकलीफ़ थी वञे पई। उन जे करे जेको आहे खून जो जेको वहकिरो आहे, जेको फिलो आहे, उहो घटि थींदो थो वञे, वरी पोइ दवाई माण्हू वठे थो। पर इहे जॾहिं वंस इहे बीमारियूं जॾहिं अचनि थियूं न, त इहे ख़तमु कोन थियूं थियनि, इहे कंट्रोल थियनि थियूं, ख़तमु कोन थियूं थियनि। त इन जे करे त हाणे इहे बीमारी घटि थी वयूं, हीअ वधी वई आहे। सही सही। असलम खालिद साहब, आपकी जी जी ये ऐड करता चलूँ जी। देखिए, ये टाइम टू टाइम अब डिफरेंट नाम से ये चीज़ आती रहेगी। अब जैसे डेल्टा की बात हो रही है, हम आवाम को जो है, ख़ासकर पाकिस्तानियों को जो है, मैं यही एडवाइस करूँगा कि अपनी वैक्सीन को जो है लगाएं एज़ पर गवर्नमेंट इंस्ट्रक्शन, और जो हमारी WHO जिस हिसाब से जो हमें एडवाइस की जा रही है। तो इससे बचने का एक ही तरीका है, क्योंकि बेसिकली ये हमारे इम्यून सिस्टम को स्ट्रॉन्ग करने के लिए है, और इसमें ऐसी हार्मफुल कोई चीज़ नहीं है। तो मैं तमाम लोगों से मतलब यही कहूँगा कि ये इस चीज़ को हमने फेस करना है टाइम टू टाइम, और हमारे आवाम को जो है हिम्मत से काम लेना है, और जो भी हमारे डॉक्टर्स, WHO, गवर्नमेंट जो एडवाइस करे उस पर अमल करें। सही सही बात है, सही बात है। डॉक्टर साहब, हाणे जेके तव्हां वटि 60 चओ पिया न पेशेंट आहिनि, उहे कीअं सुधरियल कंडीशन में आहिनि या न आहिनि, इहो थोरो ॿुधायो।
उन्हनि रिकवर थियनि पिया न ये शरारती कंडीशन में असां जेको आहे न जेको सुधारो आहे नहीं थिए, सिहत में सुधारो आहे। इहा फैसिलिटी असां माण्हुनि खे सुधारण लाइ कान खोली आहे, असां हिन बीमारीअ खे ट्रीट करण लाइ खोली साईं सिहत में सुधारो त थींदो बस न। तव्हांखे ख़बर आहे त इंसान जी हिकिड़ी फितरत आहे, नेचर कैन नेवर बी चेंज, न फितरत कॾहिं चेंज कान थींदी आहे, सही। पंहिंजो पाण खे चेंज कजे पर फितरत चेंज कान थींदी आहे। सही, सही। के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि न हू तव्हां सां हमेशह वेहण वारी कंदा आहिनि, पोइ तव्हां छा कंदव त तव्हां हुन खां अवॉइड कंदो, माना पंहिंजो पाण खे चेंज कयव त पंहिंजो पाण खे चेंज करे हुनखे चेंज कोन करे सघंदो। एक्सेप्ट करे छॾियो बस, इहा आहे त आहे, बस पाण खे तव्हां सेट करे छॾियो, चेंज करे छॾियो। त असां वटि आहिनि सीवियारिटी आहे नो डाउट, ऐं माण्हू केयर कोन था कनि, स्पेशली मां तव्हांजे हिन जे चैनल जे जेको आहे तवसुल सां मां हिकिड़ो जेको आहे सो उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त बाबा तव्हां महिरबानी करे तव्हां इहे जेकी सोशल डिस्टेंस आहे, सोशल जो मक़सदु आहे जेको तव्हां पाण में विहो था इहो 1 मीटर जे हिसाब सां विहो, असां तव्हांखे मना नथा कयूं त तव्हां कंहिंसां मिलो ई न। जेकॾहिं तव्हां हिन महिल ईद अचे थी, मूंखां इहा बकरा ईद अचे हिननि जी इहा गैदरिंग वारी आहे, त तव्हां बकरो बि वठो पर महिरबानी कयो उन खां दूरि वठो, जेकॾहिं पैसा बि ॾियो था त तव्हां पाण जीअं सैनिटाइज़र आहे। साईं केतिरो एहतियात कयूं, बकरो वठंदासीं त बकरे खे माना रसी खे हथु लॻ तलु हूंदो हुनजो वापारीअ जो, वरी उहो खाए ईंदासीं, केतिरो छा कयूं? तव्हां त चओ केतिरो एहतियात कयूं, जेतिरो तव्हां करे सघो। अच्छा सम्झो न, सही। तव्हां पाणीअ में स्विमिंग था कयो, एतिरी स्विमिंग कंदो जेतिरी तव्हां करे सघंदो, वधीक कंदो त ॿुॾंदो न, त तव्हां जेतिरी तव्हां एहतियात करे सघो, थी सघे तव्हां 80% एहतियात कयो, बाक़ी 20% आहे अला बहितरी कंदो, असां मुस्लमान आहियूं, असांजो ईमान आहे, पर एहतियात करे माण्हू, सही एहतियात इलाज को बहितर आहे। सही। हाणे मूंखे इहा ॻाल्हि ॿुधायो त जेकी वैक्सीन कराइनि था, इलाही दोस्त अहिड़ा मिलनि था जिन खे हल्को सल्को बुखार बि थिए थो, त उहा परेशानी जहिड़ी ॻाल्हि का बि परेशानी न आहे, इहो बुखार थींदो आहे, इहो बुखार परेशानी करे थिए थो, इहो तव्हां ॾिसो जेकी बि तव्हांजी जेकी आहे हे चैनल जिते जिते तव्हांजो कमु थो करे, जंहिं जाइ ते हीअ आवाज़ वञे थो, जेके ॿुधनि था, जेके ॾिसनि था, जिन ॾिठो आहे उन्हनि वरी ॿियनि खे ॿुधाइनि त हिन वैक्सीन जा बुखार थींदो आहे, जेकॾहिं बुखार थिए त पैरासिटामोल आहे, पेनाडोल आहे, जेकॾहिं वॾो आहे त 2 टेबलेट वठे 6 कलाकनि में, बाक़ी ॿी का बि शइ कान थींदी आहे। जीअं तव्हां ॾिसो था फेसबुक ते त वैक्सीन जे हाणे तूं डांस करणो थो अचे पियो, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, जेकॾहिं वैक्सीन हणाए थो त निंड में उथी वरी पंहिंजी वाइफ खे थप थो हणे पियो, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, सम्झो न, अहिड़ी का बुखार थींदो आहे, हल्को फुल्को बुखार थींदो, बाक़ी अहिड़ी का बि शइ माना असां वटि हिन महिल जेकी फैसिलिटी आहे वैक्सीनेशन जी एक्सपो सेंटर में, अहिड़ी का बि कंप्लेन कान आई आहे। सही सही। बहरहाल हाणे तव्हांखे हिकिड़ो सुठो कलाम ॿुधायूं, ॻाल्हियूं था। सो असलम खालिद साहब एक अच्छा सॉन्ग सुनते हैं, फिर मजीद बात करते हैं, गुफ्तगू आगे बढ़ाते हैं। मास्टर इम्तियाज़ अली वधू साहब असां सां गॾु आहिनि, मास्टर साईं वाह वाह कजो। बिस्मिल्लाह साईं। बंदा रहो होशियार, नाम मालिक जो कीन विसार, हर दम बंदा रहो होशियार, हर दम बंदा रहो होशियार, हर दम बंदा रहो होशियार, नाम हादिया जो कीन विसार, हर दम बंदा रहो होशियार, नाम मौला जो कीन विसार, हर दम बंदा रहो होशियार। सूरत सोने जी रख तू सीने में, सूरत सोनल जी रख तू सीने में, सूरत सोने जी रख तू सीने में, कायम कौल कुर्ब करार, नाम मौला
हरदम बंदा रह होशियार। है नाम मालिक जो कीन विसार, हरदम बंदा रह होशियार। दम दर्शन कर वेठो दम जो, दम दम दर्शन कर वेठो दम जो, दम दम दर्शन कर वेठो दम जो। अंदर पैजो यार उजार, नाम वाला जो कीन विसार, हरदम बंदा रह होशियार। नाम अल्लाह जो कीन विसार, हरदम बंदा रह होशियार। आखिर उम्मीदूं इश्क पुजायूं, आखिर उम्मीदूं इश्क पुजायूं, आखिर उम्मीदूं इश्क पुजायूं। महदिया मुरसल हथिया महार, नाम मौला जो कीन विसार, हरदम बंदा रह होशियार। नाम मालिक जो कीन विसार, हरदम बंदा रह होशियार। वाह वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, ज़बरदस्त। हरदम बंदा रह होशियार। ऐं तव्हां बि होशियारी वठो ब्रेक जो टाइम। जी बिल्कुल। सो वीवर तव्हां बि होशियारी वठो, काफ़ी सारी इंफॉर्मेशन तव्हांखे मिलण वारी आहे, इन करे मां चवंदमि त थोरो साइज़ ज़रूरी आहे। सो केॾा न वञो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा लख थोरा, तव्हां असां सां गॾु आहियो। डॉक्टर मुजाहिद सूमर साहिब असां सां गॾु आहे। वैक्सीन जेकॾहिं तव्हां नाहे कराई ऐं घबरायो था, टिड़ियो था, परेशान आहियो त कराइणु घुरिजे न घुरिजे, त इन हवाले सां तव्हांखे जेका का राय वठणी आहे त तव्हां फ़ोन करे सघो था। डॉक्टर साहिबु तव्हांखे मुफ़ीद मशवरा अॼु ॾींदो। कम वारी ॻाल्हि आहे, वैक्सीन कराइणु घुरिजे। हूअं हक़ीक़त में इहा आहे ॻाल्हि, सभिनी खे ख़बर हुजणु घुरिजे त वैक्सीन कराइणु घुरिजे। पर पोइ बि जेकॾहिं तव्हांखे पुराणे जुग जो को माण्हू मिले थो, ॻोठनि में वरी अवेयरनेस न आहे न, ॻोठ वारा चवंदा हुआ को मसइलो ई न आहे, असांजे अरबुल शहर वारा परेशान आहिनि। सो हाणे इहा सूरत हाल आहे त इलाही माण्हू इन भव में आहिनि त मथां मरी वञूं। मरणो हिकु ॾींहुं आहे। डॉक्टर साहिबु चयो बाबा जेको ॾींहुं लिखियलु आहे क़बर में उहो ॾींहुं कोई टारे नथो सघे, ईअं न। पोइ हाणे उहो भव कयूं साईं मरी न वञूं। ॾिसो न, हा, हिकिड़ो थींदो आहे भउ, ॿियो थींदो आहे एहतियात। एहतियात कयो। ॾिसो न, भउ कंदव न त तव्हां पंहिंजो पाण खे जेको आहे बिल्कुलु तव्हां को कमु करे कोन सघंदा। एहतियात कंदव न त बाबा असांखे नौकिरी बि करणी आहे, पर एहतियात करिणो आहे। असांखे घर बि हलाइणो आहे, पर एहतियात करिणो आहे। घर जे लाइ बजट बि वठणी आहे, पर एहतियात करिणो आहे। एहतियात ज़रूरी आहे। ॾिसो न त वबा जेको आहे सो जेको जॾहिं खां वठी हीअ दुनिया जेको आहे ठही आहे ऐं जेको आहे इंसान पैदा थिया आहिनि त वबा आहे। पाण जे दौर में जॾहिं बि का वबा हूंदी न त उहे चवंदा हुया त जेके जिते आहिनि उहे उते रहनि, पाण खे उन जाइ ते रखनि, ॿी जाइ ते न वञनि। वबा जो मक़सदु त अहिड़ी बीमारी जेकी तव्हां को ॿिए खे लॻी सघे थी। हा, जेकॾहिं तव्हां निमाज़ बि उते पढ़ो, मानी बि उते खाओ, उतो ॿिए पासे न वञो। त इन जे करे जेको आहे तव्हांजो हे मुंहिंजे करे टियों दफ़ो हज बि जेको आहे माना मना करे छॾी अथऊं। हज वरी कोन थींदो। उन्हनि इंटरनली हिननि जो कयो अथऊं। बाक़ी छो इहे जेके गैदरिंग में आहिनि न, गैदरिंग वाली जेकी बि जेका प्लेसिस आहिनि उन्हनि खे मना करे छॾियो अथऊं। सही 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 सही। कचहरी क्यों था साईं? हिन ते अञा असलम कारी साहब कंटोनमेंट में रहे आप माशाल्लाह।
तो अभी इलेक्शन वगैरह उनकी होने वाली है, कब है इलेक्शन थोड़ी सी बता दें डिटेल भी। और जो इलेक्शन में जो जीत जाते हैं उनका काम क्या होता है, क्या करते हैं आवाम की भलाई के लिए? बिल्कुल सही है, बहुत अच्छा सवाल है। देखिए, मैं क्लिफ्टन कंटोनमेंट बोर्ड से जो है इलेक्ट हुआ था, पीटीआई के प्लेटफॉर्म से एज ए मेंबर कंटोनमेंट बोर्ड कह लें या आप काउंसलर कह लें। तो ये ऑलमोस्ट अभी ये 5 साल बाद जो है ये हमने वहाँ पर वक्त गुजारा, और अब 5 साल बाद अब ये 9 सितंबर को जो है दोबारा इलेक्शन होने जा रहे हैं पूरे मुल्क में कंटोनमेंट बोर्ड्स के जहाँ पर एरियाज़ हैं। और हमारी ये एक यहाँ पर क्लिफ्टन कंटोनमेंट बोर्ड में तो 5 साल पहले 17 साल बाद इलेक्शन हुए थे। तो इसमें जो था पहले तरक्याती काम इतने नहीं होते थे, लेकिन काउंसलर्स के आने के बाद यहाँ पर जो है क्योंकि लोगों की अप्रोच जो है वो एक काउंसलर तक होती है, तो वो वहाँ के मसाइल को हल करने में जो है ये बहुत ज़रूरी है। ये पूरे मुल्क का बल्दियाती निज़ाम भी बहुत ज़रूरी है। पूरे मुल्क में बल्दियाती निज़ाम जो है डायरेक्ट लोगों से एक अटैचमेंट है। हमारे मुल्क की तरक्की का राज जो है वो बल्दियाती इलेक्शन है। अगर हम ये मुल्क में नहीं कराएंगे या गैप रहेगा तो इसमें मसाइल जो है वो बढ़ते रहेंगे। अब आप पिछले उसमें आप ये अंदाज़ा लगाएं कि अगर बल्दियाती निज़ाम होता है तो आपकी हमारी सबकी अप्रोच होती है उस मेंबर तक पहुंचने की, लेकिन जो वहाँ पर एक ब्यूरोक्रेसी में जो लोग बैठे होते हैं वो उस तक रसाई नहीं होती, तो लिहाजा वो काम भी नहीं होते। अगर कोई पहुँच भी जाता है तो भी काम नहीं होते। मैं अपने इलाके की जो है डिफेंस में जो है अपने बताऊँगा कि मेरे ख्याल से अगर जो लोग डिफेंस में रहते हैं और 5 साल पहले का डिफेंस देख लें और आज का देख लें तो बहुत फ़र्क है। वहाँ की आपके इंफ्रास्ट्रक्चर में डे बाय डे तब्दीली हो रही है। सड़कें वहाँ पर, सेवरेज सिस्टम वहाँ पर, ये सारा डेवलप हो रहा है। लाइट सिस्टम जो है, आप कराची के कोई सा भी इलाका आप उठा के देख लें और डिफेंस में विजिट करें। इसमें बात करते हैं असल साहब, एक कॉलर। हाँ बिल्कुल, एक सवाल है वो मैं पूछना। हेलो, अस्सलाम वालेकुम। अदी वालेकुम सलाम। अलियाबा शंबानी तालका साले बदल का वो सरो खान शंबानी का तो क्या देशा जागरण संस्था का लेंदो ने जी जी दा केबला खुश आयो तो ठीक बा फेगिर दा साईं याली मदद शाह साहब खुश आयो बेरा साईं मौला अली मद मौला पाक खुश रखे तां के की आयो, छा हाल वाला है, छा पुछण चाहींदो? साईं असा डॉक्टर साहब खां इहो पुछण चाहींदा से त कोरोना वायरस जे इंजेक्शन में चवन था को साइड इफेक्ट का है, इहो दुरुस्त है या ये हवाला है जाइल मानन जा? सही सही या गाल पाण करे चुका आहियूं, वरी तां के बुधायूं था। ॿियो को सवाल? ॿियो सही ख़ैर लॻो पियो आहे ऐं कुझु दोस्तनि खे बि शामिल कंदुमि ऐं हिकिड़ो शहर बि तव्हांजे नाले कंदुमि। वाह वाह कयो साईं, वाह वाह कयो इरशाद साईं। कम नहीं है गम जो तेरे प्यार में मिले मुझे, वाह वाह। ए बेवफा बद्दुआ अब तुमको भी मिलते हैं हर नमाज के बाद। वाह नहीं वाह सही, वाह वाह सही, वाह। ऐं दोस्तनि खे शामिल कंदा रहे। जी साईं शामिल कयो साईं, नाला वठो साईं, नाला वठो। वफा अमान मौलवी साहब, इम्तियाज अली शंबानी साहब, कलंदर बख्श शंबानी साहब। वाह वाह साईं, वॾी महिरबानी शंबानी साहब तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कंदा आहियो ऐं ख़ूबसूरत शेर ॿुधाईंदा आहियो साईं। वो वरी फिरी साॻी ॻाल्हि आहे। शंबानी साहब हाणे साईं ऑफलाइन थी वियो, हाणे तव्हां रुगो ऑनलाइन असांजी जवाब। अच्छा सर, ॻाल्हि इहा आहे त मूं अॻु में करे चुको आहियां त इंजेक्शन जो को बि साइड इफेक्ट हिन महिल ताईं असां वटि कोन थियो आहे। सही सही सही, सम्झो न। बाक़ी तव्हां पहिरियां चयो त इहे मिड़ी वीडियो ठाहींदा आहिनि फनी माण्हू, कोई कंहिंखे टमाटर थो साइड इफेक्ट आयो आहे। साइड इफेक्ट आहे पर इहो आहे को साइड इफेक्ट कोन्हे। ऐं तव्हां जीअं जो न अमरा वॾा लाहण साईं हिकिड़ी त वरी बल्ब ॿारे ॾेखारियो साईं, बल्ब थो भरे न बल्ब इंजेक्शन मैग्नेट जो कहिड़ो वास्तो आहे। फनी वीडियो आया त माण्हू खे रहंदो भउ थियो। असल छा आहे त हिन महिल जेकी आहे एतिरी टेक्नोलॉजी एडवांस थी वई आहे त तव्हां जेकॾहिं अकेला आहियो त तव्हां सां गॾु ॿियो विहारे बि सघनि था। माना एतिरी टेक्नोलॉजी एडवांस थी वई आहे। हाणे फेसबुक ते मूं ॾिठो त
मां हिकिड़ो छोकिरो उनजे मथां जेको आहे सो पंहिंजे जो बि रिलेटिव हुयसि माना छला जऊं पई त हुनजी जॻह ते उहो वरी नेक्स्ट उन्हनि तरदीद कई चइबो असां कुझु कोन कयोसीं हीअं बरसाणी हुयासीं पर उहो टेक्नोलॉजी अहिड़ी आहे हुनजे मथां पर हिकिड़ो चवण जो मक़सदु इहो आहे त ईअं करणु बि न खपे हिकिड़ी हेरासमेंट खे तव्हां ख़तमु कयो असुली शइ बि माना असुली तस्दीक न थींदी असुल आहे न कुल एतिरी टेक्नोलॉजी एडवांस थी वई आहे तव्हां जेकी उहो ग़लति कमु आहे ग़लति तरीक़ो आहे जेको उनखे तव्हां जेको आहे चयो त बाबा हीअ शइ ख़राबु आहे हीअ शइ सही आहे त बाबा तव्हांखे उहो मैसेज ॾेई सघो था न पैगम्बर जो मक़सदु आहे त मैसेंजर न त पाण सां सभिनी खे मैसेज ॾिनो न त बाबा हीअ हक़ु अथव हीअ सच अथव हक़ ते ईंदव त तव्हांजी भलाई आहे जेको आहे होॾे वेंदो तव्हांजी ख़राबी आहे हीअ बि इहो ई आहे जेकॾहिं तव्हांखे हिन बीमारीअ खां बचणो आहे त वैक्सीन करायो बाक़ी हाणे जेकॾहिं तव्हां चओ था त न असां कुझु न कराईंदासीं त जॾहिं वरी तव्हांखे थींदी त पोइ तव्हां चओ साईं वाकई जेको आहे छो न कराईंदे चवंदा 2 सालनि खां पोइ माण्हू मरी वेंदो न कहिड़ी बाबा अच्छा हिननि जो दोस्त जेको आहे वॾो ख़ुशि पियो थिए जॾहिं हिनजी वाइफ पंहिंजी वाइफ खे कराए त बार बार इहे ॻाल्हि हिननि असां सां कई इरशाद त माना मुंहिंजे दोस्त कराई आहे मुंहिंजो दोस्त चए 2 सालनि खां पोइ मुंहिंजी ज़ाल मरी वेंदी बंदोबस्त करे ॿियो हाणे ॿियो ते हथ पैर हणे न पहिरियां तजुर्बो उन ते कयूं असलम साहब आप बता रहे थे कि डीएचए के हवाले से कि डीएचए में इतना काम हो रहा है दिन ब दिन बहुत ज़्यादा तरक्की हो रही है या रोड रास्ते चीज़ें जो है बहुत ज़्यादा एडवांस हो रही है तो मुझे ये आप बताएं लास्ट ईयर जो बारिशें हुई थी उसमें पूरा डीएचए डूबा हुआ था सब देख रहे थे न्यूज़ में भी हम खुद वहाँ पर रहे थे और इवन इस हद तक के मतलब छोटी गाड़ियाँ तो कोई बात ही नहीं है बड़ी गाड़ी इवन मैं अपना तजुर्बा आपको बताऊंगी कि मतलब रीवो पूरी पानी में डूब गई थी तो मतलब ये पानी जो है उसका सिस्टम इवन रोड जो है फेज़ 5 की तरफ जो है वो पूरे ख़राब हैं लाइट्स नहीं है वहाँ पर और मतलब 10 बजे के बाद ऐसा लगता है कि डीएचए में किसी वीराने में हम लोग आए हुए हैं तो इस हवाले से मतलब काम अगर हो भी रहा है तो वो मतलब नज़र आना चाहिए ये क्या मतलब है और कौन कौन जिम्मेदार है इन चीज़ के बहुत अच्छा सवाल है और बेसिकली ऐसा तो नहीं हो गया सॉरी मैं बात कर रही हूँ ऐसा इस साल भी नहीं बहुत अच्छा सवाल है और ये आपका सवाल नहीं है पूरे डिफेंस के लोगों का है बल्कि डिफेंस से आगे बाहर जो लोग रहते हैं वो भी मतलब इस चीज़ को उन्होंने नोट किया और देखिए पिछले साल वाकई में एक तो हमारा जो कराची है वो 100 मिलीमीटर जो है वो बारिश बर्दाश्त करता है सही अच्छा अब लास्ट ईयर हुई नॉन स्टॉप 160 के करीब अब मसला ये है कि डिफेंस में इससे पहले ऐसी कोई एहतियाती तदाबीर इख्तियार नहीं की गई थी कि अगर इतनी बारिश हो तो उससे कैसे निपटा जाए पिछले साल की बारिशों ने हमें एक सबक ये दिया कि अब इसको नए सिरे से जो है इस पे काम किया जाए इस दौरान में जो है आपने देखा होगा कि मुख्तलिफ जगहों पे जहाँ ड्रेन सिस्टम है वो सारे पुराने निकाल के नए जो है डाले गए हैं और जो बुखारी और जिसकी आप बात कर रही हैं वहाँ पर पानी हकीकत ये है कि 2-2 फीट तक का जो है पानी खड़ा हुआ था घर डूब गए थे और चलना भी मुश्किल था गाड़ियाँ भी तो वहाँ पर अब कुछ जो है एक नई लाइनें जो है डाली गई हैं जो कि ड्रेनेज सिस्टम को जो मिलाई हैं तो अब इंशाल्लाह अच्छा इसके अलावा जो हमारे वो कयूमाबाद वगैरह के जो नाला है उसको भी साफ़ किया है फेज़ 4 में जो बढ़ा जा रहा है उसको भी हमने किया है इसके अलावा इस वक्त जो है वो मशीनरी जो है वो काफ़ी हैवी पंप्स जो है वो परचेज़ किए गए हैं तो इंशाल्लाह उम्मीद है कि इस साल काफ़ी उस पर हद तक काबू पा लेंगे इंशाल्लाह जो पिछले साल जो एक ऐसी मुश्किलात लोगों के लिए सामने आई तो हद्दुल इम्कान कोशिश की है 100% तो नहीं लेकिन मतलब काफ़ी हद तक ये है कि लोगों को इस मरतबा परेशानी नहीं होगी जी बिल्कुल इंशाल्लाह ऐसे ही होगा लेकिन वैसे भी डीएचए के लिए मतलब लोग जैसे बोलते थे कि मतलब ये चीज़ वहाँ पर हर सहूलत मौजूद है लेकिन वहाँ पर डिफेंस में रहने के लिए सिर्फ 3 चीज़ें बहुत अहम है एक तो पानी की सहूलत अच्छी होनी चाहिए मीठा पानी वहाँ पर एक तो
इस तरह से मिलता है, वो तो एक अलग सिस्टम है। बट एक जो बारिश, दूसरी चीज़ ये है कि जो रोड बने हुए हैं, जो रास्ते हैं, जो लाइट्स हैं, उन पर मतलब क्या वहाँ पर है, मतलब वहाँ पर सिस्टम कुछ अलग है। वहाँ पर वही चीज़ें हैं जो अच्छा बेहतर हम दूसरे एरिया देख रहे हैं डिफेंस से ज़्यादा। लाइक हम इस तरफ जाते हैं जोहर की तरफ, तो बहुत अच्छे रोड बने हुए हैं, बहुत अच्छे मतलब वहाँ पर काम हुआ है बहुत अच्छा। इवन बहरिया तो अभी बना है, अभी कुछ टाइम हुआ है बहरिया बना है, लेकिन वहाँ पर हम जब जा रहे थे वहाँ पर वही बारिश जो यहाँ पर हुई है वहाँ पर भी वही बारिश हो रही थी। बट वहाँ पर जब बारिश हो रही थी आपको पानी या इतना कीचड़ या कुछ मतलब जमा नहीं मिलेगा। और DHA में सिर्फ एक जगह सेफ थी, वो भी थोड़ी सी, वो भी मुस्लिम की तरफ। वहाँ पर पानी क्योंकि वो ऊपर की तरफ था तो पानी का बहाव बिल्कुल नीचे जा रहा था, तो वहाँ उसके लिए काम किया जा रहा है या? बिल्कुल आपने बिल्कुल सही कहा कि देखें, जब ये डिफेंस को, जब डिफेंस ने ये मास्टर इसका प्लान बनाया तो इस पे इन्होंने जो है कोई ऐसी प्लानिंग नहीं की कि बारिशें होंगी तो उसका ड्रेन सिस्टम इस तरह से जो होगा, तो वो उसको हम आज तक जो है मतलब आप समझ लीजिए सफ़र कर रहे हैं हमारे लोग। फेज़ 8 में जो इन्होंने प्लानिंग की है वो कुछ बेहतर है, क्योंकि अगर आप फेज़ 8 में अगर आप जाएं तो वहाँ पर पानी बारिशों में इतना आपको नहीं मिलेगा। इसके मुकाबले में पुराने इलाके जो हैं उसमें हकीकत ये है कि वो पानी बारिशों में जो है खड़ा रहा है। रही बात आपने रोड्स की बात की, रोड जो है मतलब काफ़ी हद तक जो है बनी है, और जो नहीं बनी वो इंशाल्लाह प्लान में है, उसको भी इंशाल्लाह जो है आने वाले जब हमारे ये नए उसमें लोग आएंगे तो वो आप ये देखिएगा, मुझे उम्मीद है कि नेक्स्ट 5 ईयर्स में जो है वो डिफेंस की तमाम सड़कें जो हैं आपको मिलेंगी। क्योंकि मैं एज ए काउंसलर मैंने जो है आप देखें ख़याबाने ये बहरिया, ख़याबाने हाफिज़ और ये पूरा ख़याबाने शहर कमर्शल पूरा, इसके अलावा बुखारी, बादबान, ये सारी हमने जबल का इलाका है पूरी हमने ये इसको डेवलप किए, लेकिन पूरा काम नहीं हुआ। अब ये ज़ाहिर है कि टाइम लगता है, इसमें हर साल का बजट होता है, उसके मुताबिक हमने चलना होता है। तो इंशाल्लाह आई होप कि नेक्स्ट 5 ईयर्स में हमें उम्मीद है कि जब आप विज़िट करेंगे तो हकीकत ये है कि काफ़ी तब्दीली आपको नज़र आएगी। सही सर, इंशाल्लाह ऐसे ही। डॉक्टर साहब हाणे मूंखे इहो ॿुधायो त कोरोना जी वैक्सीन कराइण खां पोइ थी वञे वैक्सीन, त उन खां पोइ माण्हू मतिलबु मुतमिन थी वञे, पाण खे महफ़ूज़ सम्झे, या उनखे बि वरी कोरोना लॻी सघे थी? ॾिसो न, तव्हां घरु वरितो आहे, घरु वठी 24 कलाक तव्हां चौकीदार रखी छॾियो आहे, गन ॾेई छॾियो आहे, तव्हां मेंटली त महफ़ूज़ आहियो न, मेंटली महफ़ूज़ आहियो न, त पोइ भला कर मूंखे माण्हू कोन ईंदो। पर ईअं कोन्हे त तव्हां को माण्हू हुनजे मथां हावी थी अंदरि अची चोरी करे, इहे थी सघे थो न, बाक़ी फायरिंग थी सघे थी न। त कोरोना सां ॾिसो न, तव्हां वैक्सीनेट थियो, मां अगेन जेको आहे सो दोहरायां थो त हीअ तव्हांजी बॉडीअ में इम्यूनिटी इंक्रीज़ कंदी, ताक़त पैदा कंदी, तव्हांखे कोरोना थींदो पर हुनजी सीवियरिटी न थींदी। अच्छा, सम्झो न, न बुखार थींदो, न गलो ख़राबु थींदो, न तव्हांजी टेस्ट करे वाह ठीकु आहे, मां पंहिंजे घर में 10 ॾींहं खां रहां थो, 10 ॾींहंनि खां पोइ हीअ वरी ऑटोमेटिकली ख़त्म थी वियो। बिल्कुल सही कर रहे हैं। वैक्सीन के अलावा हमें एक चीज़ भी प्रमोट करनी चाहिए आवाम में, जो हमारे डॉक्टर्स रिकमेंड करें, हमें अपनी जो डेली इनटेक ग़िज़ा है वो भी इस तरह से मतलब एक अडॉप्ट कर लें कि थोड़ा सा पोर्शन ही ले लें कि हमारे इम्यून सिस्टम को मज़ीद स्ट्रॉन्ग करें। अच्छा, हमारे सर हमारा इम्यून जो ना कहाँ से अच्छा होगा, हम जो ना मैकडोनल्ड्स पे जा रहे हैं, बर्गर खा रहे हैं, और KFC पे जा रहे हैं, बर्गर खा रहे हैं और पिज़्ज़ा खा रहे हैं, इसमें कहाँ है इम्यूनिटी? नहीं, बर्गर नहीं, मैं एक बात बताऊं क्यों कि जो लोग जेके माण्हू अंदर सिंध में न सभिनी खे थियो हूंदो, मगर हुननि जी इम्यूनिटी एतिरी स्ट्रांग आहे, छो हर सब्ज़ी उहे खाइनि था, हर सब्ज़ी खाइनि था। हिन विच में ॾिठो पए न तव्हां त जेकी बि केसिस थिया, वॾा माण्हू, भला माण्हू ऐं आसूदन माण्हू खे घणो थियो, ग़रीबनि खे घटि थियो, ग़रीब माण्हू हर शइ खाए थो। उन्हनि खे इम्यूनिटी हुई जेकी उन्हनि खे ख़बर ई कान पई, जेके पॉज़िटिव बि थिया हूंदा न, हू पंहिंजो कमकार कनि। ॿी बि शइ थी हुई न, मतिलबु जेके डॉक्टर उते मौजूदु हुया कोरोना जे पेशेंट जे लाइ, त उन्हनि डॉक्टर्स खे 3 मरतबा थी आहे कोरोना,
पर हाँ मतलब हिकु मरतबा थी आहे, ॿियो मरतबा जिना जे के आहिनि हिकु ॿ डॉक्टर जिन खे कंहिंखे 2 मरतबा थी आहे, कंहिंखे 3 मरतबा थी आहे, बट उहो उन्हनि खे फाइट कनि था उन्हनि जे लाइ बीठा आहिनि ऐं वरी बि उन ई सेक्शन में उन्हनि जी ड्यूटी लॻियल आहे। त इहा शइ आहे, इहा शइ थियणी आहे, सभिनीनि खे थियणी आहे, थींदी रहंदी। ॾिसो न करोना जॾहिं थिए थो त थियण खां पोइ जॾहिं ख़तमु थो थिए न त उन जी एंटीबॉडीज़ जेकी आहे न करोना जे अगेंस्ट में एंटीबॉडीज़ में डेवलप थी वञनि। सही। उहो 3 महीननि ताईं एंटीबॉडीज़ हुन जी बॉडीअ में एतिरी माना एंटीबॉडी स्ट्रांग थी वेंदियूं, दुबारा जेकॾहिं करोना थींदो बि न तव्हांखे जेको आहे सो सीवियरिटी पैदा न कंदो। इहो ई हुयो त थिए थो असांखे बि जेको आहे मां तव्हांखे ॿुधायां थो त मुंहिंजी पूरी फैमिली जेकी आहे पॉज़िटिव थी। ओके। मुंहिंजा 3 ॿार आहिनि, मुंहिंजी घरवारी, मूंखे सीवियरिटी थी। अच्छा मूंखे सीवियरिटी थी त असां सां गॾु जेको आहे सो ब्रिगेडियर साहब ब्रिगेडियर मोहम्मद शहदाद सही त तमामु बहितरीनु इंसानु आहे, पोलाइट माण्हू आहे। सो मूंखे चई ॿुधाए त किथे आहे, मूं चयो जी बसि मां गाॾी मोकिलियां तूं हिते अची वञे एक्सपो में। मूं चयो सर ठीकु आहे। मूं चुप जी मां हिते पंहिंजे जेको आहे सो बंदो विहारे छॾींदुमि, जेकॾहिं घर वारनि खे का शइ खपे सही त हुननि खे असां बाक़ी तूं फिक्र न कर। मां आयुसि ऐं मां पंहिंजे पाण खे मेंटली चयो त मूंखे एक्सपो में ई एडमिट थियो, 8 ॾींहं मूं दाख़िल हुयुसि। ठीकु आहे, 8 ॾींहंनि खां जॾहिं मां दाख़िल हुयुसि त थोरो मां सही थी वियुसि, त उन जे दौरान वरी मां पेशेंट पियो ॾिसां। त इहा ॻाल्हि वञी जेको आहे CM ताईं बि पहुती वञी। एॾो त आर्डर त मुंहिंजो न ई कयो आहे। इन ॻाल्हियुनि खे अञा कंटिन्यू कंदासीं छो जो इन्हनि मां ई असांखे पंहिंजनि ई तजुर्बा असांखे शेयर करणा आहिनि व्यूअर्स सां बि, ऐं उन्हनि खे ॿुधाइणो बि आहे त वैक्सीनेशन कराइणी आहे। ऐं हिकिड़ो सॉन्ग बि थी वञे, कलाम थियणु त लाज़मी आहे, जो काफ़ी ॻाल्हियूं कंदा रहंदासीं, वरी हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं, इहे बि असांजी हिकु वैक्सीनेशन आहे, असांखे ॿुधणो आहे। सो अदा हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधायो। बिस्मिल्लाह। मोहब्बत खे मज़ाक जेके ॼाणनि ॼाण थी, उहे आहिनि एजाज़ चवे कूड़ा कुज़ कुज़ाक। हो तनी जी ताक वञण मूर न घुर्जे। प्यारा तूं अचण दी या न दी, आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण दी या न दी। दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो, दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो, तूं बीहण दी या न दी। आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण दी या न दी, आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण दी या न दी। तड़ी लोधे धिकारी दर छॾाई तब मिठा, जेतड़ी लोधे धिकारी दर छॾाई तब मिठा। दूर खां ॾिसंदुसि मां तोखे तूं ॾिसण दी या न दी, मां तोखे तूं ॾिसण दी या न दी। दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो, दर झले बीहंदुसि
नचंदुसि अॻियां तो तूं नचण ॾी या न ॾी नाचू थी नचंदुसि अॻियां तो तूं नचण ॾी या न ॾी दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾी या न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾी या न ॾी सदा ही आखिरी एजाज़ जी सुहिणा सनम सुण सदा ही आखिरी एजाज़ जी सुहिणा सनम रुख चुमण चाहियां थो तुंहिंजो रुख चुमण चाहियां थो तुंहिंजो तूं चुमण ॾी या न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾी या न ॾी दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾी या न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾी या न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾी या न ॾी वाह साईं वाह आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾी या न ॾी वाह वाह मां त ब्रेक वठंदसि प्यारा अर्शाद तूं वठण ॾे या न ॾे वठो न, सो मां व्यूअर काथे ब्रेक वञा? लाज़मी आहे ऐं तव्हां केॾा न वञिजो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी सलाम संद में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था नंढड़ी साई वरितीसीं नंढड़ी वठी ॾेखारीसीं छो त जल्दीअ में असां मोटी आयासीं तव्हांखे वधीक इंतज़ार न करायोसीं वैक्सीनेशन जे हवाले सां का ॼाण वठणु चाहियो था त तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में शामिलु ज़रूरु थिजो पोइ वरी मथां मयार ॾियो त तव्हां असांखे शामिलु न कयो टेलीफोन करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थींदो असांखे इंतहाई ख़ुशी थींदी असां सां गॾु डॉक्टर मुजाहिद सुमरो बि आहे ऐं असलम ख़ालिक साहिबु आहे जेके समाजी सियासी अॻवान आहिनि ऐं कराची जी सूरत हाल ते जेकॾहिं को सुवाल आहे त तव्हां उन कमु करे सघो था बिल्कुलु सो फ़नकार बि ॾाढो सुठो आहे मास्टर इम्तियाज़ वधो साहिबु ॾाढा सुठा कलाम ॿुधाए थो मज़ेदार कलाम आहिनि ऐं ख़ासि तौर ते दिलि लुभाइण वारा कलाम आहिनि कॾहिं कॾहिं ॿुधंदा आहियूं त मज़ो अची वेंदो मज़ो अची आहे वेंदो आहे, सुफ़ियान रंग जो वरी मज़ो पंहिंजो आहे न पंहिंजो आहे उहो छो न रूह जी ग़ज़ा आहे असांखे ताक़त असांजी रूह खे मिलंदी आहे सही सही अहिड़ा ख़ूबसूरत सही ग़िज़ा ते यादि आयो भला कोरोना वैक्सीन कराइण खां पोइ के ख़ासि ग़िज़ाऊं आहिनि के एहतियाती उपाय आहिनि या माण्हू बसि ईअं जीअं आहे नॉर्मल लाइफ में हले पियो न कोरोना ॾिसो न वैक्सीन जेकॾहिं माण्हू वैक्सीन थी वई पोइ वैक्सीन कहिड़ियूं ग़िज़ाऊं थी वई खाइनि? न हा। त माना कंहिं बि खाइण पीअण में का बि शइ ममानत न आहे अच्छा डॉक्टर रख ॿुधाईंदा आहिनि न साईं? का बि रखनि बीमारी में कंहिं बीमारी में कंहिं शइ जी रख न आहे अच्छा। जेकॾहिं का हुनखे शुगर न हुजे अच्छा अच्छा या ब्लड प्रेशर त मां लूणु वधीक न खाए बाक़ी नॉर्मल जेको बॉडीअ खे असांखे ग्लूकोज बि खपे सही सम्झो न छो त ब्रेन जो सोर्स ऑफ एनर्जी आहे उहो आहे ग्लूकोज सही जेकॾहिं कंहिं मरीज़ खे शुगर आहे शुगर हुनजी जेका लो थी वेंदी त यकदमि हुनखे जेको अखियुनि ॾाढो अंधेरो थी वेंदो ऐं जेका हुनखे उल्टी महसूसु थींदी जेसि ताईं हू जेका न वठे सम्झो न जेकॾहिं सपोज़ हुनजी शुगर 40 ते थी वई ऐं हुन कुझु बि न वरितो त उनजी विदिन 3 मिनट्स और 3 to 5 मिनट में डेथ थी वेंदी छो त ब्रेन जो सोर्स ऑफ एनर्जी आहे शुगर ऐं ब्रेन में ऑक्सीजन जी कंज़म्पशन थींदी न आहे सम्झो न त उनजे करे पोइ हुनखे झटका अची वेंदा त स्पेशली शुगर वारनि लाइ इहो आहे त हू पंहिंजे खीसे में टॉफ़ी का बि का मिठी शइ रखे जॾहिं सम्झे त मूंखे अखियुनि ॾाढो अंधेरा सां पघर अची विया आहिनि ऐं हिन महिल मूंखे जेका कमु त यकदमि उहा टॉफ़ी वात में ॾिजे इन जो मक़सदु तव्हांजी शुगर लो आहे अच्छा अच्छा जेकॾहिं हाई आहे त उन जा जेका सो छा आहिनि त हुनजी जेका सो माना मुंहुं ड्राई थी वेंदो अच्छा
बॉडीअ में जेको आहे ड्राइनेस महसूस थींदी पोइ छा करे? चक्कर ईंदा पोइ उहा कहिड़ी? शुगर वधीक आहे जेकॾहिं हुन का दवा न खाधी आहे त दवा खाए अच्छा माना पोइ हाणे टाफी जो हिते माना इस्तेमालु न हुजे। वधीक लाइ जेकॾहिं टॉफी खाए त शुगर वधी वेंदी सही सही माना छो त अच्छा हाली मतलब त वधी इहा- वञे तॾहिं बि डेथ आहे ऐं जॾहिं बिल्कुलु लो ते हली वञे थी तॾहिं बि ॾिसो न death इहा आहे आहे। हार्मोन इहो हार्मोन आहे जेको पेनक्रियात में हूंदो आहे जंहिंखे लबलबो चवंदो आहे सही उतो रिलीज़ थींदो आहे सही। जेकी इंसुलिन उतो रिलीज़ थींदी आहे सही हाणे शुगर जेकॾहिं घटि थी थिए त उहा इंसुलिन वधी वेंदी ओके सही सम्झो न शुगर घटि थींदी न शुगर घटि थींदी त इंसुलिन वधी वेंदी त उनजे करे असां शुगर ॾींदासीं सही हर जेकी बि जेको आहे छो चवंदा आहियूं त हिन में लूणु वधीक आहे हा वणंदी त हुनजी टेस्ट बि कान थींदी पर लूणु वधीक त छा थींदो आहे त लूणु वरी जॾहिं बॉडीअ जे टिश्यूज़ में वेंदो आहे न त उन मां उतां वरी शुगर खे ख़तमु कंदो आहे सही डॉक्टर साहब इहा वॾी कम जी तव्हां हिकु इंफॉर्मेशन ॾियो पिया ऐं व्यूअर्स खे मां ॿुधाईंदी न ऐं मतिलबु कुझु टाइम पहिरियों छो जो असांजे घर में बि कुझु सालनि खां वठी जेको पिंक सॉल्ट आहे ॻाढ़ो लूणु उहो घणो चवनि था डॉक्टर चवंदा हुआ पहिरियों त मतिलबु उहो तव्हां इस्तेमालु कयो तव्हांजे ब्लड प्रेशर खे कंट्रोल में रखंदो आहे त छा सॉल्ट जेको आहे कहिड़ो इस्तेमालु करणु घुरिजे साल्ट हाणे न इन जेको आम आहे छो जो उन्हनि में बि केमिकल्स हाणे आहिनि मौजूदु काफ़ी सारा त काफ़ी जंहिं साल में आयोडीन हुजे उहो सॉल्ट इस्तेमालु कयो छो त आयोडीन जेकी आहे हाणे ॾिसो न त जेको थायराइड जो जेको प्रॉब्लम आहे इहो जंहिं जिन जॻहियुनि ते माना आयोडीन वधीक आहे उन जा ते ज़्यादा थींदो आहे जेकी बि पहाड़ी इलाइक़नि में जेकी बि मेल फीमेल खे थायराइड जो प्रॉब्लम ज़्यादा थींदो आहे सही ठीकु आहे या मिनरल्स जंहिं जाइ ते घणा आहिनि तव्हां ठटे खां मथे वेंदो न हिते तव्हांखे पाणी नमकीन मिलंदो सही हा त इन पासे वरी जेकी आहे ब्लेडर में स्टून थींदो आहे माना उहे उन में जेके मिनरल्स आहिनि न उन मिनरल्स जे करे स्टून पैदा थींदो आहे नंढे ॿार खे मां पाण एनेस्थेटिस्ट बि आहियां मां उते जेको आहे हिकिड़ी हॉस्पिटल आहे उते मां सर्जरी कयां थो माना 5 सालनि ताईं 10 सालनि ताईं इन्हनि खे ब्लेडर में स्टूल जेको मूं ऑपरेशन करायो त इन जी वजह ई इहा हुई पर उहे वीचारा छा कनि ॾिसो न त हुननि वटि जेकी मिले थी सोर्स जेको आहे छा करे माण्हू उहो उनखे वठी हले थो सही 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 अच्छा असलम खालिक साहब आप पीटीआई से भी मुंसलिक हैं पीटीआई की क्या पोजीशन है और आवाम में तो बड़ा गुस्सा पाया जाता है कहते हैं कि भाई कुछ नहीं किया अभी तक क्या करने वाली है पीटीआई आइंदा आने वाले दिनों में कुछ पता है कोई रिलीफ देने वाला है आवाम को जी बिल्कुल आपका जो सवाल है ज़ाहिर है कि ये सवाल है लेकिन अगर आप पिछले 3 साल भी एनालिसिस करें इसमें हमारे इमरान खान साहब प्राइम मिनिस्टर को हुकूमत मिली वो मुल्क ऑलमोस्ट दिवालिया था फिर हमारे जो चंद दोस्त ममालिक हैं उन्होंने इस पे जो है पाकिस्तान की मदद की और पाकिस्तान को जो है ट्रैक पे लाने की जो है वो कोशिश की इसमें इमरान खान साहब की जगह हमारे प्राइम मिनिस्टर की जगह कोई और होता तो इन हालात में मुल्क को नहीं संभालता अच्छा फिर बदकिस्मती से पिछले 2 साल से एक ऐसी जद्दोजहद में जो है इमरान खान साहब इन्वॉल्व हैं जो कोविड से जंग लड़ रहे हैं और इस वक्त अभी जो लेटेस्ट एक रिपोर्ट इंटरनेशनली आई है 3 ममालिक दुनिया में ऐसे हैं जिन्होंने जिनकी काविशों से जो है उनके मुल्क में जो है काबू पाया गया एक नंबर 1 हांगकांग, नंबर 2 न्यूजीलैंड, नंबर 3 पाकिस्तान और ये सिर्फ क्रेडिट जो है इमरान खान साहब प्राइम मिनिस्टर के विजन की वजह से है कि आज हम अपने मुल्क की मईशियत को जो है ट्रैक पे लेके आए हैं अच्छा अब इसमें जो है आने वाले जो हमारे 5 साल और उसके बाद जो है वो ऐसे साल हैं जो मुल्क की तरक्की का जीना अपने स्टेप बना दिए अब मुल्क तरक्की की राह पे जो है इंशाल्लाह गामजन होगा और आप उसके सम्राट जो है अभी आप देख रहे हैं आहिस्ता आहिस्ता जो है हमारे जो इस वक्त जो अब्रॉड लोग रहते हैं गैर ममालिक में उनकी आप देखें इस एतमाद होने की वजह से आप ये देखें हमारा जो है $2 बिलियन से ज़्यादा जो है उन लोग रेमिटेंस भेज रहे हैं और ये बढ़ता जा रहा है इसमें जो है मुल्क की इकोनॉमी को जो है तकवीयत मिली है अब हम पे इतना बर्डन नहीं आ रहा दूसरी जानिब जो है प्राइम मिनिस्टर साहब ने जो है एक्सपोर्ट वालों को जो है प्रमोट किया कि आप अपनी एक्सपोर्ट बढ़ाएं और उसके लिए इंसेंटिव भी दे रहे हैं इसके अलावा जो है आप ये देखिए सबसे बड़ा उन्होंने स्टेप लिया
कि हमारी जो कंस्ट्रक्शन इंडस्ट्री है उसको जो है फ़रोग देने के लिए उन्होंने उसको इंडस्ट्री का दर्जा दिया। आज से पहले पाकिस्तान में उसको इंडस्ट्री का दर्जा नहीं दिया गया। ये वाहिद इंडस्ट्री है जो जिससे एक 60-70 जो है मतलब इंडस्ट्रीज और ट्रेड और छोटी सनतें जो है चलती हैं। अच्छा। तो ये एक रेवोल्यूशनरी स्टेप है। हमारे मुल्क की जो एक रिक्वायरमेंट है डे बाय डे, जो लोगों की घरों की ज़रूरत है, वो आप देखें दिन ब दिन हर घर जो भी इस वक्त घराना है उसमें 6, 8, 10 लोग रहते हैं। उनको फ्यूचर में जो है एक नई जगह चाहिए, और इसके लिए खान साहब ने जो है मतलब लोन की सहूलत दी, घर बनाने की दी, गवर्नमेंट खुद भी घर दे रही है। तो ये ऐसे इकदाम हैं जो हमारे पाकिस्तान को जो है ना आगे की तरफ लेके जाएंगे। अच्छा असलम साहब, ये तो फ्यूचर की बात है, मतलब 2 साल के बाद या 5 साल के बाद या 10 साल के बाद जब भी इंशाल्लाह आप लोग कामयाब होंगे, बट चीज़ चल रही अभी की, मतलब प्रेजेंट जो है अभी आपने मुझे ये लगता है कि जितने गरीब लोग, ये तो आप उन लोगों की बात कर रहे हैं जो पाकिस्तान से बाहर रह रहे हैं, वो लोग हर चीज़ जो है वो कर सकते हैं, या दूसरे जो मुल्क हैं वो सपोर्ट कर रहे हैं। वही बात हुई कि खान साहब ने ये भी कहा था कि हम कर्ज़ा नहीं लेंगे, लेकिन बात वही है कि अगर उसको आपने नाम दूसरा दिया है, हो दे मिल कर्ज़ा ही रहा है, पर नाम जो है वो है कि वो लोग सपोर्ट कर रहे हैं, हमारी हेल्प करें, पर गरीब लोगों को, मतलब जिन लोगों ने लास्ट गवर्नमेंट में किसी ने कोई खुदकुशी नहीं की थी बेरोज़गारी के लिए, पर इस साल या लास्ट ईयर या इन 3 सालों में बहुत ज़्यादा लोगों ने अपनी फैमिलियों को, अपने बच्चों को जहर देकर, किसी को मतलब फायरिंग करके, कुछ ना कुछ करके लोगों ने खुदकुशियाँ की हैं। पूरी फैमिलियाँ मर चुकी हैं, और पता नहीं कितने हज़ार लोग जिनकी जॉब थी, प्राइवेट जॉब थी, जो जिनकी एजुकेशन भी कंप्लीट नहीं थी, लेकिन कहीं ना कहीं वो काम कर रहे थे, वो सब लोग बेरोज़गार हो गए। तो आपको नहीं लगता कि गरीब लोगों के लिए तो नुकसान ही नुकसान है? हम लोग तो चलो ठीक है सरवाइव कर लेते हैं, हमें पता नहीं होता कि किसी के घर में आटा है या नहीं है। पर एक चीज़ और भी है कि मतलब खान साहब जो भी वर्क कर रहे हैं, आपको नहीं लगता कि मतलब जब फ्यूचर आएगा तब देखा जाएगा, चलो ठीक है अच्छी बात है, प्लानिंग होनी चाहिए, अभी के लिए क्या हो रहा है? जी, आपके पहले सवाल का जवाब मैं दूँ कि कर्जा लिया, खान साहब ने कहा कि कर्जा नहीं लेंगे। बेसिकली उन्होंने कर्जा नहीं लिया, बल्कि कर्जा उतारने के लिए कर्जा लिया। अच्छा, सही। उन्होंने अपने ऐसे कोई उसके लिए नहीं दिया। जब आप आ गई हैं, आप सीट पे यहाँ बैठी हैं, ये लायबिलिटी छोड़ के जाते हैं और वो कहते हैं कि जी ये, वरना आप दुनिया में ब्लैकलिस्ट हो जाते हैं। अगर आप अगर कर्जा जो आपने लिया हुआ है आपके मुल्क ने पहले, तो अगर आप नहीं अदा करेंगे तो आप ब्लैकलिस्ट हो जाएंगे। तो उस कर्जे को उतारने के लिए कर्जा लिया। अच्छा, अब रही बात इसकी कि जी गुर्बत जो है हुई इन 3 सालों में और लोगों ने खुदकुशियाँ वगैरह की। लेकिन 2 चीज़ें हैं। एक तो ये है कि जो एक आर्टिफिशियल इकोनॉमी खड़ी करी हुई थी पिछली गवर्नमेंट ने, अच्छा, उसकी वजह से जो है जब एक हम एक्चुअल इकोनॉमी पे आ रहे हैं, तो उस एक्चुअल इकोनॉमी में लाने के लिए मुश्किलात तो होंगी। अच्छा, एक हम नोट छाप के पिछली मर्तबा जो है अपनी हुकूमतें चलाते रहे, अब नोट नहीं छाप रहे, अब असल इकोनॉमी की तरफ ला रहे हैं। तो ये थोड़ी मुश्किलात ज़रूर हैं, लेकिन इंशाल्लाह आप देखेंगी कि आने वाले उसमें दौर में जो है इस पे काफ़ी हद तक जो है काबू पाया जाएगा और लोग अपना रोज़गार जो है खुद वो करेंगे। बेरोज़गारी बढ़ी, बेरोज़गारी में जो है इसमें आपको हम सबको पता है कोविड का बहुत बड़ा हाथ है। तो कोविड की वजह से और कोविड में निकालने के लिए भी इमरान खान साहब के विजन को जो है आप खुद देख लें। लेकिन बदकिस्मती ये है कि हम उस चीज़ को जो है रियलाइज़ नहीं करते। सही। हम अब इंशाल्लाह उम्मीद है कि हमारा जो है वो ट्रैक जो है चले जी, नेक तमन्ना नेक ख्वाहिशें आपके साथ। एक अच्छा सा सॉन्ग सुनवाते हैं आपको। हाँ। माहौल को थोड़ा तब्दील कर लें, क्या ख्याल है? मास्टर चार अली बदू साहब सही बाबा का जो
दिलदारी है, जो आए तेरी महफिल में दीवाना हो जाए। यार मिले तमें जी सा, दोस्त मिले तमें जी सा, यार मिले तमें जी सा, दोस्त मिले तमें जी सा। लोग करे भलरी सा, लोग करे भलरी सा, यार मिले तमें जी सा, दोस्त मिले तमें जी सा। लोग करे भलरी सा, लोग करे भलरी सा, यार मिले तमें जी सा, दोस्त मिले तमें जी सा। सवारी मैं दीवानी थी सा, मैं दीवानी थी सा। लोग करे भलरी सा, लोग करे भलरी सा, यार मिले तमें जी सा, दोस्त मिले तमें जी सा। मोहब्बत वाला जहर पियाला, मोहब्बत वाला जहर पियाला, मोहब्बत वाला जहर पियाला, मोहब्बत वाला। बिस्म मिला कर पी सा, बिस्म मिला कर पी सा। लोग करे भलरी सा, लोग करे भलरी सा, यार मिले तमें जी सा, यार मिले तमें जी सा। चल साईं अगू साईयां दे, सिर सचल साईं अगू साईयां दे, सिर सचल साईं अगू साईयां दे। गोली दर्दी थी सा, गोली दर्दी थी सा। लोग करे भलरी सा, लोग करे भलरी सा, यार मिले तमें जी सा, दोस्त मिले तमें जी सा। ओ
वाह ज़बरदस्त मज़ो यार अची मिले तुम्हें जी सां लोग करे भले रीसा हाँ भले रीसा करे त करे ख़ैर आहे को मसलो न आहे Break सो time वीवर ब्रेक जो टाइम थी चुको आहे नंढड़ी साई तमामु ज़रूरी आहे कोई बि सवाल करणो आहे त कॉल करे था सघो पर हिकु ब्रेक खां पोइ तेसि ताईं ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं सैरिश आफ़ियर बि सवाल कचहरी, कंदी आहे महिमाननि खां कचहरी कंदी आहे बिल्कुलु। सो असां वरी आनेर कंदा आहियूं हाँ छो नॉलेज आहे न मतिलबु तव्हांखे ईअं न त का शइ रहिजी वञे छो जो टाइम एतिरो हूंदो आहे एतिरियूं कचहरियूं करणियूं हूंदियूं आहिनि एतिरा सवाल पुछणा हूंदा आहिनि ऐं एतिरी इन्फॉर्मेशन मिलणी हूंदी आहे त सही। टाइम थोरो घटि थी वेंदो आहे सही, सो असां सां गॾु जेको आहे अदा इम्तियाज़ अली जेको फ़नकार आहे जंहिंजा कलाम इम्तियाज़ तव्हां अली साहिबु ॿुधा सभ खां पहिरियों मास्टर मंज़ूर सां तव्हांजो तालुक़ु रिश्तेदारी माइटी वेझड़ाइप संगत उहो उनजो त हाल हो रहियो कीअं हुयो मास्टर मंज़ूर मास्टर मंज़ूर साईं मुंहिंजो सौटु हो सॻो अच्छा चाचे पुटु मखणे फ़क़ीर जो हा हा टे भाइर हुया मोहम्मद मिठल मखणो फ़क़ीर मोर फ़क़ीर अच्छा ऐं मिठल फ़क़ीर जो पुटु आहियां अच्छा उहो मखणे फ़क़ीर जो पुटु अच्छा सॻा उहो भाइर हुया अच्छा अच्छा मुंहिंजो सौटु हुयो सॻो सोच माना सॻो सौटु तबियतनि कीअं हो भला मास्टर मंज़ूर तमामु मिलण सुठी जुलण में, तबियत कचहरी फुकराई तबियत खिलणो हा हा शहज़ादो सुहिणो खिलणो जवान शर्मीलो नौजवान बि हा हुयो बेशक सही 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 तमामु बहितरीनु सही 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 पोइ रागई दुनिया में भला मखणे फ़क़ीर जो साईं जेका मास्टर मंज़ूर तव्हां वरी मिठल फ़क़ीर जे जी साईं असांजा वॾा साईं पहिरियों ॻाईंदा हुया रागदारी में टोटल माना सॼो ख़ानदान बुनियादी रागदारीअ में आहे न इहे टिनि भाइरनि ॻायो अच्छा। बुनियादी न आहे साईं अच्छा अच्छा टिनि भाइरनि ॻायो पोइ हिकिड़े भगत हूंदा हुन दौर में वाणिया उन्हनि सां उन्हनि स्टार्टिंग कई भगतनि सां अच्छा अच्छा बाद में वरी वॾनि उस्तादनि खां सिखिया सही सही पोइ वरी उन्हनि खे ॾिसी करे असांखे बि सही 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 पोइ तव्हां उन वक़्त में कैसेट जो जॾहिं उहो जो हाणे त हर को पाण थो करे एल्बम ॿ टे एल्बम तव्हां मूंखे कया? साईं ॻाइण जो शुरू में शौक़ु न हो अच्छा अच्छा सही हा, मूंखे तव्हां वॼाईंदा हुयो म्यूज़िक जो शौक़ु हो अच्छा सही सही कीबोर्ड प्ले कंदो हुउसि मास्टर साहिब सां बि हारमोनियम जो शौक़ु हो मूंखे अच्छा 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 पोइ भला अचानक भला राग छो चयो त सभु ॻाइनि था बेसुरा मां बसि सभु शाइर फनकार सभु साईं रिदम मनारा ढोलक वारा सभु शुरू थी विया आहिनि तरी असां बि ॻायूं असांजा वॾा बि ॻाइणा हुया भला सही थोरो असां मज़ो वठूं पोइ मज़ो कहिड़ी शइ में वधीक आयो असां वॼाइण त में ॻाइण फुकरा ई रंग ॻायूं था साईं अच्छा अच्छा असां पंहिंजी दिलि खे राज़ था कयूं सही 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 इहो भलो था कयो माशाल्लाह हाणे भला ईद ते का शइ तयारु कई अथव ख़ासि या ईअं माना पंहिंजे लेखे जंहिं महिल दिलि ते हूंदी आहे पोइ मूड हूंदो आहे आरफन आइटम आहिनि जेके तयारु कया आहिनि साईं अच्छा, ॿ टे ॾींहंनि में इनशाला हाणे त घर घर में स्टूडियो लोगो पियो आई खणी जी, अचो जी, छो त जी। वेझो ई आहे न घर जे भरिसां जी साईं, जी, स्टूडियो हा। वरी ॿिए जे घर जे भरिसां स्टूडियो हर शहर में स्टूडियो आहे पहिरियां ताईं 2-3 स्टूडियो हूंदा कराची या सकरन साउंड क्राफ्ट हूंदा बसि इहो शादाब हूंदो। सोनिक हूंदो शदाब हूंदो हेॾे ऐं नाज़ प्रोडक्शन हो। नाज़ हो 4-5 ॿियो थर हुयो 4-5 स्टूडियो हुया सिंध में हाणे त बाबा वटसप लॻी पई आहे वरी जल्दीअ में जेको आहे कलाम तयारु थी वञे भला इहा सहूलियत बि आहे फनकारनि जे लाइ छा हा साईं सहूलियत आहे पर रिज़ल्ट उहो कोन्हे अच्छा कंप्यूटर आहे ज़ाहिर आहे जेको मैन्युअल हुयो हुन में हर ट्रैक अलॻि अलॻि थींदो लाइव जो जेको मज़ो उहो हाणे कोन्हे सही 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 बसि हाणे साॻा ई ट्रैक उन्हनि खे चेंज था कनि भञी करे हुन में साॻे ई गीत जो वरी हुन में थोरो पीस कढी फ्लूट हुनजो विझी हा माना ईअं मिक्स करे बसि कट सट माना कट सट थी वियो हाणे आहे माना कट पीस सेंटर उहो मज़ो नथो थिए ॼणो ईअं ईअं लिखियलु हूंदा आहिनि ईअं जेके दुकान हूंदा आहिनि कपिड़े जा लिखियलु हूंदा कट पीस सेंटर कट पीस हुन में उहो रचा त मज़ो नथो थिए मेलोडी नथी थिए उस्ताद मोरम खिले थो भला हिन ॻाल्हि ते इहे त उस्ताद सभु सम्झे थो साईं कपिड़ो ईंदो आहे न माने करंदो जेको कपिड़ो यानी इमेज हूंदो आहे यानी फाल्ट हूंदो कोन को सो कंप्यूटर सहूलियत ॾिनी आहे पर उनजो सही फ़ाइदो वठूं त ज़बरदस्त आहे सही 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 फ़ाइदो वठंदासीं अॼु डॉक्टर मुजाहिद सूमरो असां सां गॾु आहे कोरोना जे हवाले सां डिघी कचहरी बि असां कईसीं ऐं तमामु घणी ॼाण बि वरिती आहे ऐं तव्हां टेलीफोन जिन जिन कयो उन्हनि खे बि रहनुमाई नसीब थी ऐं असांखे बि रहनुमाई नसीब थी छो त भउ जेको आहे उहो ख़ौफ़ ख़तमु थी वियो आहे डॉक्टर पाण जेकॾहिं वैक्सीन कराइनि था त असांजो ख़ौफ़ बि ख़तमु थी वियो आहे अच्छा डॉक्टर साहिबु सम्झो था त हीउ जेको कोरोना जी जेका वबा आहे इन ते काफ़ी कंट्रोल थी चुको आहे हाणे उहा सूरत जेका शिदत हुई उहा नाहे मरीज़नि जो अघु बि एक्सपो सेंटर में घटि आहे आहिस्ते आहिस्ते भला मामूल तरफ़ मोटंदासीं या ईअं रहंदो 40-50 मरीज़ सदाईं हूंदा एक्सपो सेंटर में न हाणे ईअं बि कोन्हे त इहा त आर्टिफिशियल जी फैसिलिटी आहे जेके असां जीअं शुरू में आयो त भई उन्हनि जेको आहे सो हफ़्ते में जेको आहे सो हॉस्पिटल ठाही आइसोलेशन जी चाइना वारनि
त हीअ त जेकी आहे जेको असांजो HD ठहियो आहे इहो 72 आवर्स में सॼो ठहियो आहे राति ॾींहुं जेको आहे सो माना जेको इन जो जेको सॼो माना क्रेडिट वञे थो उहो असां वटि जेको ब्रिगेडियर आहे ब्रिगेडियर मोहम्मद शहदाद सईद आहे उहो राति ॾींहुं जेकी आहे कमु करे माना 72 आवर्स में सॼो HD इस्टेब्लिश करणु माना तमामु वॾी ॻाल्हि आहे माना उन में माना हर फैसिलिटी आहे ॾिसो न जेकॾहिं कंहिं पेशेंट जो इहे फैसिलिटियूं ॿुधायो त मथां को पेशेंट पाण माना हाणे घबराइनि था शर्माईंदा नथा ॿुधाइनि टेस्ट कराइनि कोन था उहे मतिलबु फैसिलिटीज़ जे करे ॾिसो न फैसिलिटी आहे त जेकी बि कार्डियक मॉनिटरिंग सारी हिते आहे सम्झो न रेस्पिरेटरी मॉनिटरिंग सॼी हिते आहे HDO आहे ICU आहे वेंटिलेटर आहिनि हिते वेंटिलेटर जेके बि रेस्पिरेशन जी जेकी बि थेरेपी आहे उन हिन जा हिते आहे ऐं कंसल्टेंट आहिनि तव्हांजा फिज़िशियन आहिनि हिते असांजा पल्मोनोलॉजिस्ट आहिनि एनेस्थेटिस्ट आहिनि सम्झो न डायबिटोलॉजिस्ट आहिनि साइकेट्रिस्ट आहिनि जेकी बि हिन बीमारी जे लाइ जेकी बि हुअणु खपे उहे सभु फैसिलिटीज़ अवेलेबल आहे सिर्फ़ु इहा आहे त हीअ आगा खान जो नालो कोन्हे जिनाह जो नालो कोन्हे सिविल हॉस्पिटल जो नालो कोन्हे नालो हिन जो एक्सपो सेंटर आहे बाक़ी सॼी फैसिलिटी आहे ऐं जेकॾहिं कंसल्टेंट को जेकॾहिं का इंजेक्शन लिखे थो त बाबा हीअ इंजेक्शन हिनखे मरीज़ खे खपे ऐं हिन सां हिनखे फ़ाइदो थींदो खपे फ़ाइदो थिए या न थिए कंसल्ट लिखी आहे न उहा चाहे 2 लखनि जी कीअं न हुजे ओॾी महिल अची वेंदी ओॾी महिल ब्रिगेडियर जेको असांजा ब्रिगेडियर मोहम्मद शहदाद सईद आहे ओॾी महिल चवंदो बाबा इहा हिन महिल अचे ऐं इन मरीज़ खे इन टाइम लॻे देर न थिए सही असलम खालिक साहब आखिर में जाते जाते कोई मैसेज देना चाहेंगे सामीन को नाज़रीन को हाज़रीन को जी बिल्कुल मैसेज में इन हालात की रोशनी में जो गुफ्तगू हो रही है मैं तमाम पाकिस्तानियों से ये उनको मैसेज दूंगा अपनी और अपने ख़ानदान की हिफाजत के लिए वैक्सीन लगवाइए वाह वाह ज़बरदस्त साईं तव्हांजो कुझु मैसेज मुजाहिद साहब मां जो हाणे जेको आहे तव्हांजे सिंध न्यूज़ कचहरी जेका कई आहे जेको मैसेज इहो सॼो मैसेज आहे पर हाणे ॿियो हिकिड़ो ख़ासि इहो आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे भाइरनि खे भेनरुनि खे चाचनि खे मामनि खे सोटनि खे जेके बि नंढा वॾा जेकी आस पास जा शहर जा अथव ॻोठ जा अथव बसि सभिनी खे जेकॾहिं ज़िंदगी बचाइणी आहे न त महिरबानी करे इहा वैक्सीन हणायो हिन जो को बि साइड इफेक्ट कोन अथव मतां जेकॾहिं तव्हांखे को चवे त भई हिन जो इहा आहे त कंहिं बि क़िस्म जो साइड इफेक्ट कोन्हे जेकॾहिं तव्हांखे बचणो आहे ऐं पंहिंजी ज़िंदगी नॉर्मल गुज़ारणी आहे त इहा वैक्सीनेशन करायो इहा तव्हांजे लाइ तमामु ज़रूरी आहे डॉक्टर मुजाहिद सुमरा साहब बड़ी मेहरबानी तव्हां प्रोग्राम में आयो और असलम खालिक साहब आपका बहुत शुक्रिया प्रोग्राम में आया साईं मास्टर इम्तियाज़ अली वदा साहब तव्हांजी वॾी महिरबानी ॾाढी ख़ुशी थी तव्हां खां सुठा कलाम ॿुधासीं आख़िर में बि हिकिड़ो सुठो कलाम असांखे ज़रूरु ॿुधाइजो उस्ताद मोहम्मद साईं तव्हांजी वॾी महिरबानी न थोरा मोकिलायूं पाण हाणे छा ख़्यालु आहे सो असांखे तव्हां पंहिंजी दुआनि में यादि रखिजो ऐं बहितरीनु मैसेजिस तव्हांखे मिली चुका आहिनि ऐं पंहिंजे घर वारनि जो बेहदि ख़्यालु रखो ॿिए जो ख़ैरु त पंहिंजो ख़ैरु इन करे ॿियनि जो बि ख़्यालु रखो ऐं उन खां अलावा सुभाणे वरी मिलंदासीं हिकु नवनि गेस्ट सां गॾु सो इरशाद जागीरनी सरिश पुटु मोकिलायूं था जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सदाईं गॾु सुभान तुझी सूरत कुर्बान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा सुभान तुझी सूरत कुर्बान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा सारी राजधानी सानी न तो सजानी ही सारी राजधानी सानी न तो सजानी ये सारी राजधानी ये सारी राजधानी मरकूम तो पेशानी कुरान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा सुभान तुझी सूरत
कुर्बान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा तुझो नकी बराबर तुझो नकी बराबर तू हुस्न जो सरासर तू हुस्न जो सरासर सुल्तान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा सुभान तुझी सूरत कुर्बान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा एजाज़ खे निज़ारो नित नित नज़र तवारो एजाज़ खे निज़ारो नित नित नज़र तवारो एजाज़ खे नज़ारो नित नित नज़र तवारो नित नित नज़र तवारो सदा बहारो तू हिक सदा बहारो बस्तान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा सुभान तुझी सूरत कुर्बान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा सुभान तुझी सूरत कुर्बान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न वारा अल्लाह याद ॾियारी एहसान हुस्न